अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम मां आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। अल्लाह ताला जी सौ तारीफ़ूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सौ सलातूं, नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असां सूरत अल अनाम जी आयत नंबर 71 ताईं पहुता आहियूं ऐं हीअ अॼोकी मजलिस तमामु इंफॉर्मेटिव आहे। हिन में काफ़ी मां तव्हांखे पिक्चर्स बि ॾेखारींदुसि ऐं इनशाला जेकॾहिं तव्हां हिन खे ध्यान सां ॿुधंदव त तव्हांजो वॾो इस्लाह थींदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। रब साईं फरमाए थो, कुल नदउ मिन दूनिल्लाह, चईं त असां छा अलाह खां सवाइ अहिड़नि खे पुकारियूं जेके आवाज़ बि कोन था ॿुधनि ऐं उन्हनि जे हथ में उहा प्रॉपर्टी बि कान्हे का। चए थो असीं पुकारियूं अलाह खां सवाइ अहिड़नि खे माला यनफ़उना वला यज़ुरना, जेके असांखे न की सुख ॾिए थो न को असांखे ॾुख ॾेई सघे थो। ऐं उन खां पोइ जो अलाह असांखे हिदायत कई, हिन क़ुर ॾिनो अथई, त पोइ छा पंहिंजे खुड़ियुनि भर पोइते मोटूं? जॾहिं अलाह असांखे सिधो रस्तो ॾिनो आहे त असां छा पोइते मोटूं? बाक़ी जेकॾहिं ईअं असीं मोटाए वञूं त पोइ जो मिसाल इन आहे जीअं शैताननि कंहिं इंसान खे झंग में भुलाए छॾियो आहे ऐं हैरान पियो फिरे। संदसि कई दोस्त हुजनि उनखे सिधे रस्ते ॾांहुं पिया सॾनि त असां न अचु, लेकिन हू रस्तो ई नथो लभे। माना शिरक अहिड़ी शइ आहे जो ॼण चरियनि जो मुल्क आहे, चरियनि में हलिया विया आहिनि ऐं शैतान खे रस्तो भुलाए छॾियो आहे। 100 माण्हू चवंदा बाबा क़ुर ॾिस छा थो चए त अलाह खां सवाइ ॿिए खे न सॾिबो, पर हे ॿुधे ई कोन थो। हाणे जेके नथा ॿुधनि हिन जो मिसाल ॼण कंहिं शैतान चरियो करे झंग में उछलाए चयो अथसि ऐं उतां चवनिसि बि था परे खां माइट हे रस्तो वठि, हे वठि, हीअ वठि, उहो बि कोन थो ॿुधे। तंहिंजे करे कुल इनल हुदल्लाह हुअल हुदा, तंहिंजे करे जेका अलाह वाट ॾसी आहे हिन कलामुल्लाह में, रसूल जी सुन्नत में, इहा ई सिधी वाट आहे। उहा उमिरि न ऐं चईं त असांखे ऑडर अची चुको आहे त जहाननि जे पालण जी फ़रमान बरदारी कयूं। ऐं चाहे फ़रमान बरदारी अन अकीमू सलात, त जेको हुकुम ॾिनो वियो आहे त निमाज़ पढ़ूं, वतकू ऐं संदसि हुकुमनि खां नाफ़रमानीअ खां डिॼूं, ऐं हुअ लज़ी इलैहि तुहशरून, ऐं हू अलाह वाह जंहिं ॾांहुं उथियारिया वेंदव। अलाह फरमाए हुअ लज़ी ख़लक़ समावात वल अर्द बिल हक़। अलाह चए थो ॾिसो न, हे मां ज़मीन आसमान कंहिं ख़ासि मक़सदु ठाही आहे न, ईअं त कान ठाहे छॾियईं त हाणे खाओ पियो, उनजो पाणी पियो, माखियूं खाओ, शयूं खाओ, इन लाइ अलाह त ज़मीन कान ठाही, पर्पज़ आहे। ऐं ठाही बि कीअं अथई? को अटो कोन ॻोयो अथई, न को का पंहिंजो खोटराई कई अथई। छा थियो अथई? योम यकूल कुन फयकून कोलहुल हक़। ऐं जॾहिं क़यामत जो ॾींहुं ईंदो त चवंदो क़यामत थी पओ, त ॻाल्हि सची आहे। लहुल मुल्क, ऐं सॼी प्रॉपर्टी अलाह जी आहे। योम युनफ़ख विसूर, जंहिं ॾींहुं सूर फूकी वेंदी, आलिमुल ग़ैब व शहादत, त उन ॾींहुं बादशाही आहे अलाह जी, ॻुझ ऐं ज़ाहिर जो ॼाणंदड़ आहे। उहो हकीमुल ख़बीर, यानी हिकमत वारो आहे, ख़बरदार आहे। हाणे अलाह ताला जेका हिस्टोरिकल मिसाल बयानु करे थो, उन खे असांखे पंहिंजे हींअर हाणोकी हालात में असांखे सम्झणो पवंदो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम आज़र जो पुटु हो, ऐं उनजो पीउ जेको हो सो इहे मूर्तियूं ठाहींदो हो बुज़ुर्गनि जूं, जेके हिंदू ठाहींदा आहिनि या मके जे मुशरिकनि ठाहियूं। पोइ माना हुननि कंहिं बि वलीअ जा ॾस पार वठी, नकु अहिड़ो अखि अहिड़ी त ओड़ी ठाहींदा। पोइ जॾहिं मूर्ति ठही वेंदी, पोइ अलाए छा हुनजे मथां पढ़ी चवंदा त हाणे हीअ मूर्ति मोबाइल वांगुरु कमु थी करे, उहो जेको अलाह जो वली आहे उहो अलाह वटि जन्नत में वेठो आहे, उनजो रूह हीअ बि मञनि था त अलाह जा वली जन्नत में आहिनि। मुशरिक बि इहे चवनि पिया त अलाह जा वली सभु जन्नत में आहिनि, उते खाइनि पीअनि था। ऐं हिंदू बि मञनि था जिन मूर्तियूं जिन बुज़ुर्गनि जूं लॻनि त भॻवान असां जन्नत में वेठा, त उहो ठाहींदो हो। त इब्राहिम अलैहिस्सलाम ज़हीन माण्हू हो, ज़हीन हो इनशाला, ॾाढो इंटेलिजेंट हो। त हुन इन ते थोरो डीपली सोच कई त इब्राहिम अलैहिस्सलाम ले अबी पंहिंजे पीउ खे चयईं, जंहिंजो नालो आज़र हो, त तूं इहे मूर्तियूं थो ठाहीं ऐं इनखे, ऐं मां सम्झां थो त इहो तव्हां पधरी गुमराही में थो ॾिसां, इहा मूर्ति छा थी करे?
असां था पाण ठाहियूं, पहिरीं हथ था ठाहियूंसि, वरी पोइ मुंडी था रखूं, न हिन में को माना हिते हाणे त मां माना कयूं त इन में न का मिकोनिकल इक्विपमेंट आहे, न को हिन में का मोबाइल रखियलु आहे, ऐं मोबाइल जो उहो सिग्नल किथां ईंदा, कुझु बि कोन्हे को, ख़ाली आहे। त इहो कीअं था तव्हां चओ त हीअ जेके आहिनि से असांखे उस ताईं पहुचाइनि थियूं? त पोइ छा थियो त इब्राहिम अलैहिस्सलाम इंटेलिजेंट, हुन आसमान ज़मीन ते गौर कयो। चए थो अलाह साईं कज़ालिक नूरिया इब्राहिम मलकूत समावात वलड़, अहिड़ी तरह इब्राहिम अलैहिस्सलाम खे आसमान ज़मीन जी बादशाही ॾेखारियूंसीं त हीअ अलाह कीअं ठाही आहे। भली यकून मिनल मूकनीन, त हिन खे यकीन थी वञे त हीअ ग़लति कमु था कनि, अलाह जी वॾी बादशाही आहे। सिजु चंड तारा ज़मीन फिरे थी, सिजु ॾींहुं थो थिए, राति थो थिए, हे जेको आहे सो मां ॾेखारियां थो त इहे शयूं जेके आहिनि से हिननि कयूं। हाणे छा आहे त इते जेके हिननि पंहिंजे मंदर में 3 क़िस्म जूं मूर्तियूं रखियूं। हिकिड़ी रखी आहिनि तारनि जो ख़ुदा, ॿियो रखियो आहिनि चंड जो ख़ुदा, ऐं टीं रखियो आहिनि सिज जो ख़ुदा। इहे मूर्तियूं अॼु बि हिंदुनि में बि आहिनि ऐं चाइना में बि आहिनि। हाणे छा आहे त राति जॾहिं थी, फलमा जन अलही लैल रा कौकबन, त ॾिठई तारा चिमकनि पिया, ऐं उन में वरी हिकिड़ो तारो वॾो पियो चिमके। काल हाज़ा रबी, चई हाय हीउ जेको आहे सो वाक़ई हीउ मुंहिंजो रब आहे जो सभिनी मां वधीक थो चिमके। पोइ जंहिं महिल लही वियो सिज जी रोशनी त तारा गुम थी विया, त चई काल ला उहिबुल आफ़लीन, चई पोइ इहो रब कहिड़ो थी सघे थो जेको वरी गुम थी वियो आहे। ऐं ॾींहं जो केरु हलाईंदो सिस्टम, जेकॾहिं राति जो असांखे ॾिसे थो ऐं असांजो निज़ाम हलाए थो, त पोइ ॾींहं जो केरु थो हलाए सिस्टम। चई त मां जेके उहो अलाह जेको परमनेंट मौजूदु न आहे 24 कलाक, मां उनखे प्यारो न रखंदुसि। ऐं हे जेको आहे सो अॼुकल्ह हे आहे जेको तारनि जो ख़ुदा जेके हिननि ठाहियो आहे। ऐं वरी चाइनीज़ वरी तारनि जे ख़ुदा जा हे 3 मुजस्मा रखे वेठा आहिनि, चाइनीज़ स्टार्स गॉड। वरी पोइ छा थियो, फलमा राल कमर, वरी जो चंड वारो 15 ॾींहं आया, बाज़गन ते चिमके पियो, काल हाज़ा रबी, चई हे पक अलाह वाह, हे तारा नथा थी सघनि। फलमा अफल, ऐं पोइ जॾहिं उहो चंड वरी ॾींहं जो हलियो वियो, काल लैन लम यहदिनी रबी लकूनन मिनल क़ौम ज़ालीन, चई त जेकॾहिं मुंहिंजो पालण मूंखे हिदायत न कंदो त आउं ज़रूरु गुमराहनि मां थींदुसि। ऐं हे जेको अॼुकल्ह हले पिए थो चंड जो ख़ुदा जो बोतो, ऐं हे वरी चाइनीज़ ठाहियो आहे चंड जे, यानी चाइनीज़ मून गॉड। उन खां पोइ अलाए घणा ॾींहं सोचे पोइ आख़िर चई त हे त हनि था। वरी पोइ सिज खे जो ॾिठईं, फलमा रा शम्स बाज़गतन, पोइ जॾहिं सिज खे चिमकंदो ॾिठईं। हाणे हीउ को हिकिड़े ॾींहं में कोन्ह थियो आहे, माना हीउ नंढो जीअं वॾो थींदो पियो वञे त इन्हनि ते गौर पियो करे। काल हाज़ा रबी हाज़ा अकबर, चई हा हीउ वॾो आहे, पक रब आहे। फलमा अफलत, पर पोइ उहो जो राति जो वरी गुम थी वियो। काल य क़ौमी इनी बरीन मिमा तुशरिकून, चई मां इहो तव्हां शिरक था कयो, इहो अलाह नथो थी सघे, अलाह नथो थी सघे, ऐं तंहिंजे करे आऊं इन्हनि तव्हांजे कॉन्सेप्ट खां बेज़ार आहियां। हे अॼुकल्ह सन गॉड इन हिंदुइज़म में हीउ पियो थो हले, ऐं चाइनीज़ में वरी चाइनीज़ सन गॉड हीउ पियो थो हले अॼु ताईं। इहा कॉन्सेप्ट हुआ। पोइ छा चवणु लॻो, चई हाणे मां इन्हनि खे अलाह कोन थो मञां, पोइ मां काॾे वञां। पोइ हिन वरी हीअ ॻाल्हि कई आहे जेका असांखे बि करणु खपे। चए थो इन्नी वजहत वजहिया लिल्लज़ी फ़तर समावात वलर्द हनीफ़ा, चई बसि अलाह नथो ॾिसण में अचे, तंहिंजे करे मां उन्हीअ खे अलाह हाणे मञां थो जंहिं ज़मीन आसमान खे पैदा कयो आहे अकेले, ऐं मां हाणे हिकु तरफ़ो थी मां उन अलाह खे पूॼां थो। वमा अना मिनल मुशरिकीन, इहो जेको शिरक अलाह जे ठहियल शयुनि सां कयूं था, मां उनखे अलाह नथो मञां। सिज चंड अलाह ठाहियो आहे त इहो अलाह कीअं थो थी सघे? ईसा अलैहिस्सलाम खे अलाह पैदा कयो आहे त उहो अलाह कीअं थो थी सघे? तंहिंजे करे चई त मां हाणे अलाह सां शिरक न कंदुसि, पर जेको बि आहे कंहिं त ठाहिया आहिनि न। ऐं ॾिसो केॾो ज़बरदस्त कॉन्सेप्ट आहे। हे जेको सॼो सिस्टम आहे, जंहिं ठाहियो आहे मां उन खे थो अलाह चवां, बसि। इहा ई ॻाल्हि हिकिड़ी प्रोफेसर जेको सो हिकिड़े मुस्लमान छोकिरीअ सां क्लास में बहस पियो करे त किथे आहे अलाह, त छोकिरीअ चयसि त ॾिस तूं जेके दिमाग़ में ॻाल्हि सोची थो
त आहे न दिमाग़ में को सिस्टम जेको इहो सोचूं पैदा थो करे, चई बिल्कुलु आहे। चई पोइ तो ॾिठो आहे त वाइड़ो थी वियो। चई हा ॾेखार। त अलाह जेको हीउ सिज थो हलाए, चंड बारिशूं थो मोकिले, त सिस्टम त हलाए पिए थो न। का ब्रेन आहे जेको इहो कमु करे थो, पंहिंजे ब्रेन खे मञी थो, जेको ॾिसण में कोन थो अचे। तूं अलाह जे नाले थो चईं त जेको आहे सो ॾिसण में कोन थो अचे। इते जॾहिं हीउ बहस करणु लॻो पंहिंजी क़ौम सां त विढ़ण लॻसि। हा जहू क़ौम हू, ऐं संदसि क़ौम हुन सां तकरार कयो त भैया तूं बुज़ुर्ग जो वलीअ जो पुटु आहीं, तव्हां जेके से इहे वॾा ज़बरदस्त कम कयो था, ख़ुदाउनि जा वजूद ठाहियो था, त इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त तव्हां अलाह बाबति मूंसां हिन हालत में छो था तकरार कयो। वक़द हदानी, ऐं अलाह त मूंखे हिकिड़ो सिधो रस्तो ॾेखारे ऐं मूंखे बेटर कॉन्सेप्ट ॾेई छॾियो आहे। बाक़ी वला अख़ाफ़ मां तुशरिकून बिही इल्ला ऐं यशा रबी शई आहे। ड्रिजारिन्स पिया पिटबे, हिननि खे नथो पुकारी, हे रही करे छॾींदई। की मां चए थो मां वला अख़ाफ़, मां नथो ड्रिजां जंहिंसां तव्हां शिरक कयो था। बाक़ी मुंहिंजे रब जी मर्ज़ी, तकलीफ़ ॾिए त भली ॾिए, ॾेई सघे थो। वसिय रबी कुल शइन इल्मा, ऐं जंहिं हेॾो सिस्टम पैदा कयो आहे, सो ज़ाहिर आहे त उहो हर शइ खे ॼाणे थो। अफ़ला ततज़क्करूं, चवनि पियो त हीअ त हिकिड़ी मां ॻाल्हि तव्हांखे लॉजिकल थो कयां, त तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे। जेको सिस्टम सॼो हलाए पिए थो त उहो शयुनि खे नथो ॼाणे। त वरी जो ड्रिजाण लॻसि त इहो बहस हलंदो रहंदो हूंदो। व कईफ़ अख़ाफ़ मां अशरकतुम, चई मां छो ड्रिजां जो तव्हां अलाह सां शिरक था कयो, माना अलाह जी ठहियल शयुनि खां था ड्रिजो ऐं उन्हनि खे अलाह कयो वेठा आहियो। वला तख़ाफ़ुन अन्नकुम अशरकतुम बिल्लाह, ऐं तव्हांखे ख़ौफ़ नथो थिए जो हिन काइनात जे पालणहार सां तव्हां शिरक कयो था। मा लम युनज़िल बिही अलैकुम सुल्ताना, को चयो अथई किथे बि तव्हांखे त जेको सो तव्हां हीउ कमु कयो। उन्हनि खां घुरो जेके ॿुधनि ई कोन था, किथे लिखियलु आहे क़ुर में। क़ुर त चए थो इन्नका ला तुस्मिउल मौता, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे बि पावर कोन्हे जो जेको मरी विया उन ते आवाज़ु पहुचायो। असां त का शइ ई कोन्हियूं। त चए थो किथे आहे हिन सबूत। तंहिंजे करे अयुल फरीक़ैन अहक़ बिल अमन इन कुंतुम तालमून, जेकॾहिं बि ॼाणो था त ॿुधायो। त ॿ टोलियूं आहियूं न, हिकिड़ो शिरक कोन थी करे, हिकिड़ो शिरक थी करे। त चए थो ॿुधायो त अमुन जेको आहे ॿिन्ही टोलियुनि मां कंहिंजो हक़ु आहे। त अलाह ताला पाण चवे थो अल्लज़ीन आमनू, जिन ईमान आंदो, वलम यलबिसू ईमान हम बि ज़ुल्मुन, जंहिं पंहिंजे ईमान में कुफुर या शिरक न विचड़ायो, उलाइक लहमुल अमुन वहुम मुहतदून, उहे ई अमुन वारा थींदा ऐं उहे ई हिदायत याफ़्ता आहिनि। अलाह हुनजो केरु कंदो, शिरक वारनि सां कीअं कंदो। शिरक वारनि खे चए थो त मां त तव्हांखे पैदा कयो, वमा ख़लक़्तु जिन्न वल इंस इल्ला लियाबुदूनी, ऐं इंसान जिन्हनि खे पैदा कयो त मुंहिंजी तारीफ़ कनि, मुंहिंजी तस्बीह कनि, मूंखे सजदा कनि। ऐं हे जेको सो क्रेडिट ॿिए खे था ॾेई छॾनि, पोइ त मां कोन छॾींदुसि। पोइ अलाह फरमाए थो तिल्क हुजतना आतईना हा इब्राहिम अला क़ौमी, अलाह चए थो इहे ई दलील अलाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जे दिलि में विधा, जेको हुन सां आर्ग्यू करे पियो। नरफ़ दर्जातिन मन नशा, ऐं अलाह चए थो जंहिंखे घुरंदा आहियूं त हिन दर्जा मथां मां कंदा आहियूं। इब्राहिम अलैहिस्सलाम खे अलाह रसूल पियो करे, नबी पियो करे। इन रबक हकीमुन अलीम, बेशक तुंहिंजो पालणहार हिकमत वारो ऐं ॼाणंदड़ आहे। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम सफ़ा ॼण जान थी वियो ऐं हुन में खून गरम थी वियो ऐं अलाह लाइ हुन गैरत इख़्तियार कई। तॾहिं हिन का डिसीशन कई। चए थो ताल्लाही, चए थो मूंखे अलाह जो कसम आहे, ल अक़ीदन असनामकुम बअदन तोवलू मुदबरीन, चई हाणे तव्हां कंहिं फंक्शन में सभु वञो था, मां तव्हांजे इन्हनि ठहियल मूर्तियुनि खे इन सां कुझु कंदुसि जेसिताईं तव्हां मोटी अचो। छा कयईं जो हणी डंडा फजालम जुज़ाज़, टुकर टुकर करे छॾियईं, इला कबीरन लहुम, पर जेको वॾो हो सिज वारो या मूर्ति उनखे छॾियईं। चई ला अल्लहुम इलही अर्जून, त जीअं मन हीउ जेको मां कॉन्सेप्ट डेवलप कयो आहे हिननि खे ड्राहे, काश हिननि खे न सम्झ में अची। जीअं जो हू फंक्शन तां मोटी आया, जो घिड़िया मंदर में त ॾिठूं त ॿ बुत टुटरा पिया आहिनि, तारे वारो बि टुटरो पियो आहे ऐं चंड वारो बि टुटरो पियो आहे। कालू मन फल हाज़ा बि आलियत न,
इन्नहू लमिन ज़ालिमीन, चई हिन त वॾो कंहिं ज़ुल्म कयो आहे, कंहिं कयो आहे, असांजे अलाहनि खे कंहिं भॻो आहे। त इते सोच में पइजी विया। पोइ विच ते हिकिड़े माण्हूअ जो कालू समेना फतई यज़कुरहुम युकाल लहू इब्राहिम, चई हिकिड़ो नौजवान आहे जेको असां सां बहस कंदो हिननि जे बारे में, चवंदो इहे सही न आहे, ऐं नालो त इब्राहिम अथसि। कालू फातू बि अला आयुन नास लालम यशद, छो सॼी दुनिया गॾु थी वई त असांजा अलाह भॼी पिया आहिनि। चयो पकिड़े चयोसि इब्राहिम अलैहिस्सलाम खे, त माण्हुनि जे आॾो अची शाहिदी ॾे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे वठी आया। कालू अंत फअलत हाज़ा बि आलिहतना या इब्राहिम, इब्राहिम तो ई भॻा आहिनि अलाह असांजा, असांजा ख़ुदा तो टोड़िया आहिनि। त चई न, काल बल फलहू कबीर हुम हाज़ा फसल हुम इन कानू यंतिकून, चई न, हे जेको हिकिड़ो बीठो आहे वॾो डंडो मुटो, इहो छो न भॻो आहे, इन मारियो आहे न हिननि खे, तव्हां पुछोसि जे ॻाल्हाए थो त। हाणे ॾिसो न, जॾहिं तॾहिं अलाह ताला फरमाए थो त अलाह खां सवाइ जिन खे सॼो था, जेके अलाह जा वली जन्नत में वेठा आहिनि, शहीद अलाह सां गॾु अर्श ते आहिनि, काफ़र जेका कारनि पखियुनि में जहन में सुबुह शाम उनखे टूअर कराई थी वञे त आवाज़ु कीअं ॾींदो। तॾहिं अलाह फरमाए थो त तव्हां जिन खे सॼो था ला यस्तजीब लकुम यौमल क़याम, चए थो क़यामत ताईं तव्हांखे सॾु बि कोन था ॾियनि। त असुल आहे त इहो न, जेकॾहिं असीं कंहिंखे सॾूं ऐं सॾु न ॾिए त माना कोन थो ॿुधे। जेकॾहिं असीं माउ खे चवंदा अमा मानी ॾे, अमा चई जी पुट सॾु ॾिनई न, ऐं जे मानी पचाई थी ॾींदी। पर जेकॾहिं अमा उन शहर में ई कोन्हे ऐं मां खट ते वेही चवां अमा मानी ॾे, त माउ त सॾु कोन ॾींदी, माना इहो कमु थींदो ई कोन। त सॾु त ॾियनि न, त चए थो पुछो हिन खां, पुछोसि जेकॾहिं ॻाल्हाइनि था त। फरजअू अला अनफुसिहिम कालू इन्नकुम अंतुम ज़ालिमून, त थोरी देरि लाइ इहो लाजुक हिननि खे खाई वियो ऐं सोचणु लॻा त यार ॻाल्हि ही सही थो करे, या त पोइ असां ग़लतीअ ते आहियूं। सुम नुकुसू अला रूसिम, पर पोइ जॾहिं लाजिक न हूंदो आहे त पोइ हुनजो दिमाग़ु ऊंधो थी वेंदो आहे, पोइ बग़ैर लाजिक जे नारा ठका नारा, नारनि मथां नारा, नारनि मथां, पोइ माना उहो चरिया थी विया आहिनि। हाणे इन्हनि वटि को सही जवाबु कोन्हे, न क़ुर मां न हदीस मां, हाणे हिननि खे जज़्बात में अची विया आहिनि। चई लक़द अलिम त माहौल आहे यंतिकून, चई त पोइ चई त तोखे ख़बर न आहे त ॻाल्हाईंदा कोन्हनि। पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम थो चए अच्छा काल फतअबदून मिन दूनिल्लाह, पोइ अलाह खां सवाइ इन्हनि खां घुरो था, माला यनफ़ाकुम शयूं वला यज़रुकुम, जेको न तव्हांखे नफ़ो ॾेई था सघनि न नुक़सानु ॾेई था सघनि। हे उहो पिक्चर ठाही वई आहे जेके हिन उहे बुत टोड़िया, पर सवाइ हिकिड़े वॾे जे उनखे छॾे ॾिनई, ऐं वॾे जी मुंडी शायदि लाथी अथई, आई डोंट नो, एतिरो ख़बर कान थी पए। बसि पोइ इहो थियो किसो इन जो। उन खां पोइ वरी अलाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे जेको सो इसहाक ऐं याकूब अलैहिस्सलाम अता कयो, ऐं उन्हनि खे बि हिदायत ॾिनी वई। उन खां अॻु में नूह अलैहिस्सलाम खे हिदायत कईसूं, ऐं संदसि औलाद मां दाऊद अलैहिस्सलाम, सुलेमान अलैहिस्सलाम, अयूब अलैहिस्सलाम, यूसुफ अलैहिस्सलाम, मूसा ऐं हारून खे हिदायत, इहे अॻु में आया। अहिड़ी तरह असीं भलारनि खे बदिलो ॾींदा आहियूं। अलाह ताला फरमाए थो कज़ालिक नजिज़िल मुहसिनीन, असीं भलारनि खे बदिलो ॾींदा आहियूं। उन खां पोइ वरी आया ज़करिया व यहया व ईसा व इलियास कुल्लु मिन अस्सालिहीन, इहे सभई भलारनि मां हुआ। वरी इस्माईल, यसा, यूनुस ऐं लूत खे ऐं सभिनी खे जग जे रहंदड़नि खां भलाए ॾिनी। सभिनी खां वधीक इन्हनि पैगम्बरनि खे अलाह ताला बुज़ुर्ग कयो वॾनि। वमिन आबाइम व ज़ुरियातिम, ऐं सननि पीउनि ॾाॾनि ऐं सनसि औलाद सननि भाउरनि मां बि खेनि चूंडियोसीं, ऐं खेनि सिधी वाट ॾांहुं हिदायत कईसीं। व हदई नाहु मिला सिरातिल मुस्तक़ीम, रब फरमाए थो इहा अलाह जी हिदायत, ज़ालिक हुदल्लाह यहदी बिही मन यशाउ मिन इबादिही, इहा आहे असली हिदायत जेका इन्हनि खे ॾिनी आई। ऐं हींअर इहा हिदायत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनई, जंहिं असां ताईं पहुचाई आहे। पाण फरमायूं त मां खां पोइ मां ॿ शयूं छॾे थो वञा, किताब अल्लाह व सुन्नती, क़ुरान ऐं मुंहिंजी सुन्नत छॾे थो वञा। जेकॾहिं इन्हीअ खे चंबिड़ी पवंदव त तव्हां गुमराह न थींदव। सो अलाह फरमायो ज़ालिक हुदल्लाह, इहा आहे न सिधो रस्तो, यहदी बि मन यशाउ मिन इबादिही, पंहिंजे बाननि मां जंहिंखे चाहे तंहिंखे ॾिए, कंहिंखे ॾींदो जेको घुरंदो। ऐं जो अलहम शरीफ़ में चऊं था इहदिन सिरातल मुस्तक़ीम, चऊं था अलाह साईं असांखे सिधो रस्तो ॾेखार, हिदायत ॾे। पर जॾहिं असीं पढ़ूं था अलहम शरीफ़, डू वी मीन इट, छा जॾहिं इहा आयत पढ़ूं था त असां दिलि सां चऊं था अलाह खे त अलाह साईं असांखे हिदायत ॾे, या रुॻो लफ़्ज़ पढ़ी था वञूं तकड़ तकड़ में।
बाक़ी चए थो हिदायत ॾींदुसि वलव अशरकू, पर जेकॾहिं मुंहिंजो क्रेडिट कंहिं ॿिए खे ॾिनव त हिन जे करे पुटु मिलियो आहे या हिन जे करे मूंखे थियो आहे, ऐं तव्हां उन जूं गुण ॻाईंदव ऐं उनजे वञी बतर थींदव, अलाह चए थो ॾियण वारो मां वलव अशरकू, पर जे शिरक कंदव ल हैबित अनहुमा कानू यमन, त पोइ उन्हनि जा सॼा कमायल नेकियूं निमाज़ रोज़ा मां चट कंदुसि। छो त मां त तव्हांखे पैदा कयो आहे त मुंहिंजी तारीफ़ कयो, तव्हां त शेयर ॿियनि सां कयो। ब्रेक वठूं था इंशाल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम, मां आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। ॻाल्हि हले पई अलाह जे क़ुर पाक जी सूरे अनाम जी आयत नंबर 89 ते पहुता आहियूं। अलाह ताला फरमाए थो त बिस्मिल्लाह रहमान रहीम उलाइकल लज़ीन आतैनाहुमुल किताबल हुक्म वल नबुआ, चए थी जिन जो हींअर किसो ॿुधाए थो इहे उहे आहिनि जिन खे असां क़ुर ॾिनो ऐं पैगम्बरी ॾिनी ऐं हिकमत ॾिनीसीं। पई यकफुर बिहा हाउला, पर जेके क़ौमूं इन खे नथियूं मञनि या अॼु बि फ़क़त वकल ना बिहा क़ौमन लईसू बिहा बि काफ़रीन, पोइ असां वटि टोलो हिकिड़ो माण्हुनि जो ज़रूरु हूंदो आहे जेके अलाह जे क़ुर खे मञींदा आहिनि ऐं अलाह जे ॻाल्हियुनि जो इनकार कंदड़ न थींदा आहिनि। माना हर वक़्तु मौजूदु हूंदा तव्हां वटि, जेके सिधी ॻाल्हि कंदा, जेके अलाह जे क़ुर ऐं रसूल जी सुन्नत जी तव्हांखे डायरेक्ट ॻाल्हि ॿुधाईंदा, जेका हिननि जे किताबनि खां मुख़्तलिफ़ हूंदी, जेके घणनि माण्हुनि जे अक़वालनि खां मुख़्तलिफ़ हूंदी, त तव्हां कंहिंजो चयो वठंदव? तव्हां अलाह जो चयो वठंदो, अलाह जे रसूल जो वठंदो, न की तव्हां ॿियनि माण्हुनि जो। तंहिंजे करे उलाइक लज़ीन हद अल्लाह फबिहुदाहुम मुक़्तद, चए थो त इहे उहे आहिनि जिन खे अलाह हिदायत कई, त तूं बि इन तरीक़े ते हलो। तव्हांखे थो चओ त कुल ला असअलकुम अलैहि अजरन, ऐं चओ त अव्हां खां इन पैगाम पहुचाइण को अजूरो नथो घुरां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। मां त हिकिड़ो मिसकीन इंसानु आहियां, पर मां हिन आयत ते अमल थो कयां। अॼु ताईं हिननि खां टीवी वारनि खां असां रुपयो बि, मां ॿ कलाक मूंखां रिकॉर्डिंग कराईंदा, 1 रुपयो कॾहिं चार्जिस कोन कई आहे। ठीकु आहे, छो त दीन जो कमु तॾहिं थी सघंदो जॾहिं पहिरीं हलाल कमाई इख़्तियार कयो, पोइ उन्हीअ मां अलाह दीन जो कमु कयो। असुलु इहो आहे। इन हुआ इला ज़िक्र लिल आलमीन, ही क़ुर जेको सॼे जहाननि जे लाइ नसीहत आहे, इन खे त बिना पैसनि जे पहुचाइणो आहे। बाक़ी वमा क़दरुल्लाह हक़ क़दरी, ऐं अलाह जो जेको शान मुताबिक़ क़दुरु कोन थो कयो वञे। इज़कालू, वरी उहे ख़ासि तौर जेके चवंदा मांज़ल्लाह अला बशर मिन शैइन, अलाह ताला इंसान या बशर जे मथां का शइ कान लाथी आहे, माना उन लाइ फ़रिश्ता खपनि। ऐं फ़रिश्तनि जो जेके फ़रिश्ता या नूर वारो को इंसानु हूंदो त उनजो पहिरियों शर्त आहे त मानी कोन खाईंदो। ऐं इहा ई एतिराज़ कयो हो हर वक़्तु हिननि नबियुनि ते त इहे त इंसान आहिनि, मानी था खाइनि, छो त फ़रिश्तो त कोन खाईंदो। जॾहिं फ़रिश्ता आया हुआ लूत अलैहिस्सलाम जे मुल्क में, त हू मानी पियो खाराइनि, कोन पिया खाइनि, छो त फ़रिश्ता आहिनि, उहो त नूर आहिनि, मानी थोरी खाईंदा। त जॾहिं चवनि था त अलाह कुझु नाज़ुल न कयो आहे, त चवनि थो रब साईं कुल मन अनज़ल किताब अलज़ी जा बि मूसा, त पोइ मूसा अलैहिस्सलाम जेको तौरेत खणी आहे उहो कंहिं लाथो आहे, जंहिंमें हुदन लिनास, जंहिंखे जेको आहे सो माण्हुनि जे लाइ नूर आहे उन में ऐं हिदायत आहे, ऐं जंहिंखे अभी जुज़ू जुज़ू करियो था, उनजे कंहिं भाङे खे पधिरो था कयो, को लिकायो था, पोइ इहो कंहिं लाथो आहे। ऐं उन में अहिड़ियूं शयूं आहिनि जेके न तव्हांजे अबनि ॾाॾनि खे न तव्हां ॼाणंदा हो, से अव्हांखे सेखारियूं वयूं। चओ त अलाह किताब लाथो आहे, पोइ सुम ज़रहूं फ़ी ख़ुदिहिम यलबून, बाक़ी नथा मञनि त भली पंहिंजे इहे जेके रांदि में ऐं नॉन सीरियस में पंहिंजो जेको सो छॾे ॾे हिननि खे। हीउ जेको क़ुर पाक अलाह फरमाए थो हाज़ा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन, हीउ क़ुर जेको तव्हांखे मुस्लमानो मिलियो आहे, जो उनखे बरकत वारो कयो आहे, ऐं जेके हिन खां अॻु आहिनि तिन खे सचो कंदड़ लाथोसीं। हिन क़ुर चए थो ज़बूर सचो आहे, साबईन माना हिंदुनि जो मज़हब सचो आहे, ऐं जेके आहिनि इहे यहूदी सचा, जो क़ुर सचो आहे, त तूं मके वारनि आस पास वारनि खे ड्रेॼारी हिन क़ुर सां, ऐं जेकी आख़िरत खे मञींदा आहिनि से उन क़ुर खे मञींदा,
ऐं उहे पंहिंजी निमाज़ी संभाल कंदा। वहुम अला सलात में हाफ़िज़ून, माना पंहिंजूं निमाज़ूं पढ़ंदा, छो त क़ुर में हुकुम आहे। बाक़ी वमन अज़लम, ऐं इन खां वधीक ज़ालिम केरु आहे जेको अलाह ते कूड़ ठाहे निफ़्तरा अलाह कज़िबा, या चवे काल उही इलही, ऐं चए त मूं ॾे बि वही थी आहे। वलम यूह इलही शइन, हालांकि कॾहिं बि वही कान थी, वही सिर्फ़ु अलाह जे रसूल ॾे थी, नबीअ ॾे ॾींदी आहे। हिते ठोक मुआसीं ख़्वाब में मूंखे अलाह ताला हीअ ॻाल्हि सम्झाई, हाणे इहा वही थी वई, ऐं इन ते कमु कंदा। केतिरा बुज़ुर्ग असां वटि ॻाल्हियूं कनि था ऐं किताबनि में लिखिया अथनि त मूंखे ख़्वाब में वही थी। वलम यूह इलही शई, अलाह जे रसूल सां कंहिं ॾे का ज़री बि वही कान थी सघंदी। वमन काल, वरी के चवंदा सा उनज़िल मिसल मां अंज़ल अलाह, चवनि था त जेको अलाह किताब नाज़ुल कयो, मां बि अहिड़ो आणे सघां थो, या मां अहिड़ियूं ॻाल्हियूं करे सघां थो। पर पोइ जॾहिं जो साह कढण फ़रिश्ता पादर खणी ईंदा त अलाह सीन थो ॾिसे, वलव तरा इज़ ज़ालिमून फ़ी ग़मरातिल मौत, ऐं जॾहिं तव्हां ॾिसंदव त इहे ज़ालिम सकरात में ईंदा, जॾहिं फ़रिश्ताउनि जो साह कढंदा, भले मलाइकत बासितू ऐदीहिम, ऐं पोइ जॾहिं मलाइक पंहिंजा हथ ड्रिगो करे हुनखे चवंदा निकिर ॿाहिरि, अख़िरजू अनफुसकुम अलियोम तुजज़ऊन अज़ाबुल हून, अॼु तव्हांखे, अॼु ई खां तव्हांखे अज़ाब, बुछड़ो अज़ाब तव्हांखे जेको आहे सो ख़्वारीअ वारो अज़ाब जी सज़ा ॾिनी वेंदी। छाजे करे? बिमा कुंतुम तकुलून अलाह गैरिल हक़, जो तव्हां अलाह ते नाहक़ ॻाल्हियूं कंदा हो। व कुंतुमन आयाती तस्तकबिरून, ऐं अलाह जी आयतुनि खां वॾाई कंदा हो। क़ुर जेका ॻाल्हि करे उहा पंहिंजा वरी उनजे मथां ॻाल्हाईंदा। अलाहु अकबर। ऐं पोइ वरी छा था फ़रिश्ता चवनि? लक जी तुमूना फुरादा, बेशक असां वटि अकेलो आयो आहीं न, हाणे कमा ख़लक नाकूं अवल मरा, तोखे मोकिलियो बि अकेलो होसीं न माउ जे पेट मां। व तरक तूं मां ख़वल नाकूं वरा ज़ूरकूं, ऐं जेके तोखे प्रॉपर्टी ॾिनीसीं साब तूं छॾे आए। इहा प्रॉपर्टी असांजी आहे ई कान। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तुंहिंजी प्रॉपर्टी उहा आहे जेका तो खाई हज़म कई, दैट इज़ योर प्रॉपर्टी। हे कपिड़ा जेके तूं पाता आहिनि अॻिते अॻिते ॻरी उछलाए छॾींदे, इहा तुंहिंजी प्रॉपर्टी हुई। ऐं टी तुंहिंजी प्रॉपर्टी आहे, जेकॾहिं तुंहिंजो हर इंसानु जॾहिं ॼमे थो उनजो बैंक अकाउंट अलाह वटि खुले थो, उन में छा तो मोकिलियो आहे, सदको केतिरो कयो अथई, ज़कात, उहे जेको अकाउंट तुंहिंजो जमा थियो आहे, इहो तुंहिंजी प्रॉपर्टी आहे। इन खां अलावा जेको तो कमायो आहे इहो पराओ आहे। दोस्त खणनि, दुश्मन खणनि, चोर खणनि, उनजी मर्ज़ी आहे। हेतिरी हींअर मरी विया, मुगल मरी विया, टालपुर मरी विया, उनजूं प्रॉपर्टियूं ॿनियूं किथे खणी विया। ऐं वमा नरा माकुम शुफ़ाकुम लज़ी ज़ामतुम अनहुम फ़ीकुम शुरकाउ, हिते था चओ त हे जेके मोल आहिनि मुंहिंजी मदद था कनि, मूंखे पुटु हिननि ॾिनो आहे, आख़िरत में मूंखे बचाईंदा, त अलाह पुछेनि थो उन्हनि खां जेके अकेला पहुता आहिनि। चए थो वमा नरा माकुम शुफ़ाकुम, अव्हां जा सिफ़ारिश कंदड़ अव्हां सां नथा ॾिसूं, जिन खे अमी पंहिंजे एहतियाजनि पूरे करण लाइ अलाह सां शरीक कंदा हुओ, हिते हुन खां घुरंदा हुओ, पोइ हिते किथे ज़ल अनकुम माकुम तज़उमून, ऐं तव्हांजो ॻाल्हापो पाण में ॻाल्हापो छिनी पियो आहे, छिनिजी वियो आहे, जिन खे अवी भाईंदा हुओ, इहे अव्हां खां भुलिजी विया। तंहिंजे करे हीअ हदीस शरीफ़ में अचे थो, रसूल फरमायो यकूल इब्न आदम माली माली, चए थो मुंहिंजी प्रॉपर्टी, मुंहिंजी ॿनी, मुंहिंजा बंगला, मुंहिंजूं कारूं। काल त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो व हल लक या इब्न आदम मिन मालिक, चए थो तुंहिंजो माल कुझु न आहे सवाइ इला मां अकल, जेको अपनई खाई हज़म कयई, ओ लबिस त अबलईत, पाए चोड़े छॾियई, त सदक़त अमज़ईत, या तो सदको करे मथे जमा करायो, वमा सिवा ज़ालिक, इन्हनि टिनि शयुनि खां अलावा फ़हु ज़ाहिबुन व तारिकुलिना, सॼी प्रॉपर्टी तोखे छॾे अचणी आहे ऐं माण्हुनि जे लाइ छॾे वेंदे। फरमायो नबी कई इन अल्लाह फ़ालिक हब वल नवा, अल्लाहु अकबर। चए थो रब साईं त हे जेको तव्हां दाणो कणिक जो ज़मीन में मिटीअ में था उछलायो, उन दाणे में अंदरि मशीनरी लॻल आहे, उहा हलाए अलाह ताला इन मां सलो करे वरी 100 दाणा थो कढे। ऐं ककड़ी, अंब जी ककड़ी जेका खाई उछलायूं था, वरी उन खे ज़मीन में पूरियो था, वरी अंदरि सॼो ज़बरदस्त सिस्टम आहे, केमिकल सिस्टम, मैकेनिकल सिस्टम, जंहिंमां वरी अंब जो वणु थो निकिरे।
युखरिजुल हय मिनल मय्यत व मुखरिजु मय्यत मिनल हय, जहिड़े मां मुंहुं कढंदो आहे ऐं मुंहुं मां जहिड़ा थो कढे। ज़ालिकुमुल्लाह, इहो आहे तव्हांजो अलाह। फअन्ना तूफ़कून, पोइ अहिड़े अलाह जे दर खे छॾे काॾे था भटको परावनि दरनि ते। ॾाता वारा ॾुख कया पाणा मथे अंगणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। शाह लतीफ़ थो चए त ॾुख थो करे त मुंहिंजो दर छॾे, जेका मां दाणे मां शयूं थो पैदा कयां, ॿियो कंहिं पैदा कई आहे का शइ जो मुंहिंजो दर छॾे तव्हां ॿियनि दरनि तां पिनो था। फ़ालिकुल असबा, अलाह ताला राति ख़तमु करे पोइ सिजु उभारे थो, सुबुह जो सफ़ेद रोशनी अची थी वञे, ऐं राति खे आराम, सिज ऐं चंड खे वक़्तनि जे हिसाब लाइ पैदा कई, पंहिंजे टाइम ते हलनि था। ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम, इहो अंदाज़ो अलाह ग़ालिब ॼाणींदड़ ठाहियो आहे। हुवल्लज़ी जअल लकुमुल नुजूम लितहतदू बिहा, ऐं उहो आहे जंहिं तारनि खे अवाला हिन करे पैदा कयो त तव्हां रेगिस्ताननि में, दरियाहनि ऊंदाहनि में ॿाटूं लहो। असां अॻे हाणे त हींअर अची वई आहे, इंटरनेट अची वई आहे, या इहे शयूं अची वयूं आहिनि, कंपास अची विया, न त शुरूअ में तारनि खे ॾिसी शहर ॻोल्हींदा हुआ। बेशक ॼाणंदड़ क़ौम लाइ निशानी अलाह चए थो मां खोले बयानु कयूं आहिनि। अलाह उहो आहे, हुवल्लज़ी अंशाकुम मिन नफ़्सियूं वाहिदा, चए थो त अलाह तव्हांखे हिकिड़े जीव मां पैदा कयो आहे, माना फस्ट आदम अलैहिस्सलाम, इन्हीअ मां तव्हां सभु पैदा थिया हो। ऐं फ़मुस्तक़रूं व मुस्तउदाउन, ऐं तव्हांजे टिकण ऐं जाइ ते रहण जो जाइ मुक़ररु कयईं। कद फ़सलनल आयात लिक़ौमी यफ़क़हून, सम्झण वारनि लाइ अलाह चए थो अहिड़ियूं मां इंटेलिजेंट ऐं लॉजिकल आयतूं बयानु थो कयां। हुवल्लज़ी अंज़ल मिन समाए मान, अलाह ई आहे जेको आसमान मां पाणी थो वसाए, सुभान अलाह। ऐं असुलु पाणी बि आसमान मां आयो आहे। क़ुर में पाणीअ जे लाइ किथां पैदा थियो आहे, ख़लक़ जो लफ़्ज़ कोन थियो आहे। पाणीअ जे लाइ अंज़ल जो लफ़्ज़ यूज़ थियो आहे, त माना पाणी जेको आहे सो आसमाननि मां हेठि आयो आहे, जंहिंसां समुंड भरिया आहिनि। चंड ते वञो त चंड ते किथे बि तव्हांखे पाणी कोन्हे, ऐं पाणीअ जे ज़ख़ीर करण लाइ किथे खॾ बि कान्हे, पर अलाह ताला हिन ज़मीन ते 70% ज़मीन ते वॾी खॾ हई आहे, ऐं उहा खॾ एतिरी डीप आहे जो किथे किथे 3-3 किलोमीटर हेठि डीप आहे। ऐं पोइ अलाह ताला हाइड्रोजन ऑक्सीजन खे तारनि में पाण में मिलाए प्रोसेस करे वॾा वॾा पहाड़ बर्फ़ जा करे ऐं ज़मीन ते वसाया। चए थो अंज़ल मां मिन सवा, आसमाना मोकिले, ऐं उहे पहाड़ बर्फ़ जा अचे हिन खॾ में किरिया, तव्हांजो सॼो समुंड भरिजी वियो। ऐं पोइ वरी अलाह पाक इन में लूणु मिलाए छॾियो, छो त लूणु मिलियल पाणी धप कोन कंदो आहे, ख़राबु कोन थींदो, पर जॾहिं इनखे वरी बुख़ार करे थो त वरी लूणु उन में वञे ई कोन थो। तंहिंजे करे ककर मां पाणी तव्हांखे मिठो मिलंदो, जंहिं मां तव्हांजी बर्फ़ पहाड़नि ते ठहे थी, जो तव्हांजा दरिया 24 सॼो साल वहनि था, जेकॾहिं बर्फ़ न पवे त। चए थो हुवल्लज़ी अंज़ल मिन समाए मान, जेके आसमान मां पाणी वसायो, वख़रजना बिही नबात कुल शइ, पोइ इन पाणीअ मां ई हर शइ जेका ज़मीन मां पैदा थिए थी खाइण पीअण लाइ, उहा आहे। वख़रजना मिनू ख़ुदरनि, ऐं उन मां सावक कढीसीं, पोइ मंझां संगनि गॾियल दाणा कढो था जेके तव्हां खाओ था। संगनि में दाणा, मकई, ॿियूं शयूं, ज्वर, वरी उन खां पोइ वमिन नख़ल, ऐं खजीअ जे चपड़नि मां गोशा लड़कियल जेके लड़कनि था, अंगूरनि जा बाग़, ज़ैतून, ॾाढ़ूं, ऐं शिकिल में खणी हिकु जहिड़ा बि आहिनि पर ज़ाइके में डिफरेंट। वरी जॾहिं उन में नंढड़ी को पैदा थिए थो, जीअं अंब जी नंढड़ी हिकिड़ी अंबड़ी नंढड़ी पैदा थिए थी, त उन ॾे निहारियो त कीअं उहा जेका सो फर उनजो पचण ॾे वञे थो। हींअर कणिक आहे न, कणिक में हींअर दाणो त अञा कोन्हे, सफ़ा साओ लॻो पियो आहे, त इन ॾे निहारियो त इहो कीअं थो पचे। इन फी ज़ालिकुम लआयात लिक़ौमी यूमिन, ईमान वारनि लाइ त इन में ई निशानी आहे त रब असांजो कीअं थो ठाहे, जॾहिं की ज़मीन में मिटी आहे, इहो किथां थी कणिक अचे उन मां। ऐं पोइ वरी माण्हुनि जेको आहे जेके जिन आहिनि असांजे मुआशिरे मौजूदु आहिनि। इहे तमामु अहम हींअर टॉपिक मां शुरू कयां थो, इनशा अल्लाह तव्हां ध्यानु ॾिजो।
जिन्ननि में बि मुस्लमान बि आहिनि ऐं केतिरा शैतान जा यार बि आहिनि। जीअं शैतान असां सां हिते खेल खेॾे थो, तीअं उन जा उहे जिन बि उन जो साथ ॾियनि था। ऐं उहे जिन वरी इंटेलिजेंट माण्हू जेके आहिनि हिन दुनिया जा, उन्हनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां एप्रोच करे ऐं उनखे पीर था ठाहिनि करामत वारो। इहो अॼु मुंहिंजो मौज़ू मां ॾसी छो त अचे थो त चए थो त जिन्ननि खे अलाह सां शरीक बणायो आहे, हिन हूंदे जो खेनि अलाह ख़लकियो आहे। हाणे जिन्ननि खे बि अलाह पैदा कयो आहे न, ऐं पोइ उन लाइ बे इल्मीअ सां पुट ऐं धीअरियूं ठाहियूं अथनि त हे जेको अलाह जो पुटु आहे, हीअ अलाह जी धीउ आहे, उहो पाक आहे जेकी बयानु कंदा आहिनि, तंहिंखां उहो मथां आहे। अलाह चए थो त बदी समावात वल अर्द, अलाह ताला ज़मीन आसमान जो बणाईंदड़ आहे। अना यकून लहू वलदुन, पोइ अलाह खे पुटु किथां ईंदो, वलम तकुन लहू साहिब, हुनखे ज़ाल ई कान्हे, का घरवारी कान्हे, पुटु किथां आणींदो? चई कुझु बि न आहे, ख़लक कुल शइ, हर शइ अलाह पाण खां सवाइ सभी शइ खे पैदा कयो आहे। उहो बि कुल शइ अलीम, ऐं पंहिंजी ख़लक़त खे ॼाणे थो त मां कीअं डिज़ाइन कई आहे हुनजी। ज़ालिकुमुल्लाह रब्बुकुम, हेॾियूं आयतूं ॿुधियूं अथव त अलाह चए थो हाणे इम्प्रेस त थियो क़ुर खां, इहो आहे तव्हांजो रब, ला इलाहा इल्ला हू, सभु कम हू अकेलो करे थो, सॼी प्रॉपर्टी हुनजी आहे, हू तव्हांजे साह जे रग खां वेझो आहे, ॿई शर्त पूरा थो करे त ॿुधे बि थो ऐं मिल्कियत बि हुनजी आहे, उहो ई तोखे ॾेई सघे थो। ख़ालिक कुल शइ, तंहिंजे करे सॼी प्रॉपर्टी हुनजी आहे, सॼी शइ हुन पाण ठाही आहे। फ़अबुदू, तंहिं करे उनजी इबादत करे उन खां घुरो। वहू अला कुल शइ वकील, बेशक अलाह हर शइ खे संभालींदड़ आहे। पर तव्हां चवंदो अलाह किथे आहे, ॾिसण में कोन थो अचे। जीअं उहो प्रोफेसर छोकिरीअ खां पुछो यूनिवर्सिटीअ में, त छोकिरीअ छा चयसि, साईं तूं जो दिमाग़ में ॻाल्हियूं सोची थो, हथ तो मथे करी, त इहो तुंहिंजे दिमाग़ डिसीशन कई त मां हथु मथे कयां या हिन गुल खे हथु हणां? चई हा। चई पोइ उहो जेको डिसीशन कर सॉफ्टवेयर ते दिमाग़ में तो ॾिठो आहे? त प्रोफेसर जूं वाचूं फिरी वियूं। त चई जेको ही ककर थो हलाए, आसमान सिजु ट्रंड ट्राराए, सॼो सिस्टम पे थो फेराए, उहा बि त का शइ आहे न। या त तूं चओ त मुंहिंजे दिमाग़ में का शइ कान्हे, तोखे उहो ॾिसण में अचे थो? पोइ अलाह तोखे कीअं छो अचे ॾिसण में? हे थो चए ला तुदरिकुल अबसार, दुनिया में खेसि अखियूं नथियूं ॾिसी सघनि। उहो युदरिकल अबसार, हू तव्हांखे अखियुनि खे ॾिसी सघे थो। उहो लतीफ़ुन ख़बीर, बल्कि हू अलाह माइन्यूट शयुनि खे बि ॾिसे वेठो। माना हे जेका रग अचे थी न, मिसाल तौरु तार, हाणे ब्रेन थो डिसीशन करे हिन हॾनि खे त हीअं हीअं कयो या हीअ शइ खणो। हाणे हे टई हॾा पाण में जुदा आहिनि, इन जे मथां जेको गोश्त इन में उहो सेंसर लॻल आहे। हाणे ब्रेन हिन आङुर खे चए थो हीअं कर त करे थी न, पाण त कान कंदी। त इहा जेका तार अलाह चए थो मां इहे तारूं सनड़ियूं शयूं बि मां ॾिसां वेठो ऐं मूं ठाहियूं आहिनि। इहे लतीफ़ुन ख़बीर, बारीक बीर ख़बर रखंदड़ आहे। तंहिंजे करे अलाह तव्हांखे थो चवे अकुल इख़्तियार कयो। कद जाकुम बसाइर में रबिकुम, अलाह वटि तव्हां वटि इहे बसीरत जूं ॻाल्हियूं ऐं आर्ग्यूमेंट ऐं लॉजिकल शयूं पहुतियूं आहिनि। फमन अबसर फल नफ़्सी, जेको इन खे सम्झी वेंदो, एडॉप्ट कंदो, पंहिंजे पाण लाइ कंदो। वमन अमीअ फल या, पर जेको अंधो थींदो, ॿुधंदो ई कोन, लॉजिक खे कोन ॾिसंदो, त पोइ सनस ॾोह सन मथां पवंदो। वमा अना अलैकुम बिहफ़ीज़, ऐं पैगंबर चयो आऊं त तव्हांखे डंडा खणी तव्हांजे मथां ज़ोरी कोन करे, आउं तव्हांजो निगाहबान न आहियां। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। तव्हां अलाह जो शुक्र अदा कयो ऐं मां बि अलाह जो शुक्र कयां जो अहिड़ो क़ुर खे ॿुधण जो ऐं सम्झण जो अलाह ताला हिन राति में असांखे वक़्तु ॾिनो आहे। रमज़ान जी भलारी राति में अलाह कंदो त तव्हां हिन ॻाल्हि खे सम्झंदो। इहे सहरी टाइम आहे। मां आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अलाह ताला इहे जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए थो त कज़ालिक नुसरिफ़ुल आयात, त नबी साईं तव्हां जेके आयतूं क़ुर जो मुख़्तलिफ़ तरीक़े सां माण्हुनि ताईं पहुचायो था, त वली यकूलू दरस्त, त मतां चवनि त तूं पढ़ियो आहीं, माना तूं कंहिं वटां सिखी आयो आहीं। ऐं हिन लाइ त हिन दीन खे उन क़ौम लाइ पधिरो करियूं जेके ॼाणनि था।
तंहिंजे करे इत्तबे मां ऊहिय इलैक में रबिक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं ऐं तुंहिंजी उम्मत, हे जेको अलाह ताला क़ुर वही कयो आहे नबी साईं तो ॾे, इन्हीअ जे पोयां हलो, इन्हीअ खे सम्झो, इन ते अमल कयो। ला इलाहा इल्ला हू, ऐं अलाह सभु कम अकेला करे थो, सभु शइ ॿुधे थो, सॼी प्रॉपर्टी हुनजी आहे। व आयरुस अनिल मुशरिकीन, बाक़ी जेके अलाह खे छॾे परावनि दरनि था घुरनि था, जेको कम ई कोन कंदा, त इन्हनि खे जेको आहे सो इन्हनि खां मुंहुं मोड़। वलौ शाह अल्लाह मा अशरकू, बाक़ी हाणे ॻाल्हि अलाह सम्झाए थो त अलाह साईं कमु ग़लति कनि था, तुंहिंजी ज़ात खे छॾे तुंहिंजी इबादत जाइ ते तोखे शरीक था कनि, चवंदा फलाणे जी महिरबानी आहे, त आख़िर अलाह चाहे त उनखे रोके सघे थो न। त इहा थो चए थो वला शाह अलाह मां अशरकूं, चए थो जेकॾहिं आउं चाहियां न त शिरक कोन कंदा, बाक़ी वमा जलनाक अलहिम हफ़ीज़ा, तंहिंजे करे तव्हां टेंशन न वठो, तव्हां हिन जे मथां दारोगा न आहियो जो तव्हां हिनखे मारींदव, शिरक था कनि। वमा अंत अलहिम बि वकील, न को तव्हां मथे नज़र रखंदड़ आहियो। अलाह ताला पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे थधो थो करे त तव्हां टेंशन न वठो, तव्हां कावड़ न कयो, बाक़ी अलाह चाहे त उहो शिरक ख़तमु। छो मके में हू बुज़ुर्गनि खे पुकारींदा त कावड़ कंदो न रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त हे मोल बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जूं मूर्तियूं लॻाए चवंदा इहे अलाह खां पैगाम कमु कराए ॾींदा। बाक़ी ए मुस्लमानो, जिन खे मुशरिक अलाह खां सॾीनि था, तिन खे तव्हां गारियूं न ॾियो, छो त जिन खे ई सॾनि था पंहिंजे वक़्त में इहे अलाह जा वली हुआ, इन्हनि ग़रीबनि जो ॾोह त आहे ई कोन, हे पोयां उन्हनि जा कम था कनि, असीं उन्हनि खे छो चऊं घटि वधि, असां त उन्हनि जे लाइ गुमान था कयूं त इन्हनि इहे ॻाल्हियूं चयूं कोन, ऐं वाक़ई सच थो निकिरे। क़यामत जे ॾींहं ते उहे सभु अलाह जा वली ऐं अलाह जा शहीद उन्हनि खे क़यामत ॾींहुं ठोको कंदा, चयो असां त तव्हां सॾ ई कोन ॿुधा, तव्हां इहो कहिड़ो कमु कंदा हुआ असांजे पोयां। त मुस्लमान जिन खे मुशरिक अलाह खां सॾीनि था, तिन खे गारियूं न ॾियो, जे मतां उहे बि बेसमझाई जे करे अलाह खे घटि वधि ॻाल्हाइनि। तव्हां हज़रत ईसा खे घटि वधि ॻाल्हाईंदव त वरी ईसा ई अलाह खे घटि वधि ॻाल्हाईंदा। तंहिंजे करे हर टोलीअ लाइ कमु सींगारियो वियो आहे, वरी संस पालहार ॾांसण मोटणा, पोइ जेकी कंदा आहिनि तंहिंजी कंहिं सुध ॾींदो, सम्झाईंदो, तव्हां हे करे आया आहियो, वठो हिसाबु। तंहिंजे करे नबी साईं फरमायो आहे त सभ खां वॾो गुनाह आहे पंहिंजे माउ पीउ खे गारियूं ॾियणु। त चऊं त या रसूल अलाह हल यश्तिम रजुल वालिदई, छा माउ पीउ खे बि केरु गारियूं ॾींदो आहे छा? काल नम, चई बिल्कुलु। चईं जीअं यसुब अबा रजुलिन, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ॿिए जे पीउ खे गार ॾिए थो या ॿिए जे माउ खे गार ॾिए थो, त इहो पंहिंजे पीउ खे गार थो ॾिए ऐं पंहिंजी माउ खे, कंहिंखे जे कुते जा पुट, रसूल फरमायो त हाणे इहो कुतो पंहिंजे पीउ खे थो चवे, चाहे हुन खे चवे थो पर पंहिंजे पीउ खे। तंहिंजे करे इहे जेके हीअं हथ करे हलो था, ग़रीबनि खे गारियूं ॾियो था, कुते जा पुट, गॾह जा पुट, कंजर जा पुट, ईअं माण्हुनि खे, इहे सभु पंहिंजे पीउ खे था चवनि, जेको तव्हां ॼाओ आहीं। इहो कंहिं थो फरमाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मुस्लिम में, त जेको ईअं करे थो, हे ॿुधो भली तर्जुमो ॿुधो, चए थो त बड़ा गुनाह ये हैं कि कोई आदमी अपने माँ बाप को गाली दे। सहाबा रज़ी अल्लाह ताला ने अर्ज़ किया कि ए अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क्या कोई आदमी अपने वालिदैन को गाली दे सकता है? आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया हाँ, कोई आदमी किसी को बाप को गाली देता है तो अपने बाप को गाली देता है, और कोई किसी को माँ को गाली देता है तो अपनी माँ को गाली देता है। पंहिंजे पीउ माउ खे गारियूं था ॾियारियो, जेको तव्हां ग़रीबनि खे, नौकरनि खे घटि वधि था ॻाल्हायो। ऐं इहा तव्हांजी माउ तव्हांखे कीअं फेस कंदी क़यामत जे ॾींहं ते, त तो मूंखे गारियूं पे ॾिनियूं। वक़्समू बिल्लाह जहद ईमानहिम लइन जाअतहुमुल आया लयुमिनुन बिहा, यानी काफ़र पंहिंजे कसम खणंदा आहिनि त जेकॾहिं अलाह जे तरफ़ां असांखे को अहिड़ो मौजज़ो अचे त पोइ असीं ज़रूरु मञीदासीं। कुल इन्नमल आयात इंदल्लाह, चओ मौजज़ा त अलाह जे हथ में आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि मुंहिंजे हथ में मौजो कोन्हे को। ऐं तव्हांखे इहा बेसमझी आहे जो इहा ॻाल्हि कयो था, अन्हा इज़ा जात ला, पर जेकॾहिं अचे बि वञे न त तव्हां हुते ईमान कोन आणींदव। अॻियनि में जेका असां क़ुर्बानीअ खे बाहि खाई वेंदी, पोइ कहिड़ा ईमान आंदा।
हज़रत मूसा अलैहिस्सलाम लठ सां नांग ठाहियो फिरौननि जे लश्कर खे ऐं पंहिंजो जादूगरनि खे मञाई, कहिड़ो ईमान आंदनि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको सो मौदनि खे ज़िंदा कंदो हो, पोइ कहिड़ो ईसा हूंदो ईमान, हथ ई मुर्गो शिरक करे छॾियऊं त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि अलाह ऐं अलाह जो पुटु आहे। तंहिंजे करे चए थो अलाह जे करे अहिड़ो को मौज़ो बि ईंदो न, पोइ नुकलिबुल अफ़ एदत हूं, यानी संदनि दिलनि खे संदनि अखियुनि खे फेराईंदासीं जीअं उनखे पहिरें भेरे न मञूं, खेनि संदनि गुमराही में हैरान थियल छॾींदासीं। चए थो जेकॾहिं फ़र्ज़ु कयो वलो अना नज़लना इलैहिमुल मलाइकत, भला फ़र्ज़ु कयो त मां हिन जे मथां फ़रिश्ता मोकिलियां, उहो कल्लमहुमुल मौता, या क़बर वारो उथी हिन सां ॻाल्हाए, या हशरना अलैहिम कुल शइ, या सन आम्हूं सॼी दुनिया जूं ॻाल्हियूं अचे शयूं रखूं, मां कानूल युमिनू इल्ला यशा अल्लाह, तॾहिं बि ईमान न ईंदासीं अलाह न चाहे, वलाकिन अक्सरहुम यजहलून, बाक़ी आहिनि जहाल जो इहो डिमांड था कनि। छा मौज़ो इहो घटि आहे त पाणी पियो था तव्हांजे जिस्म में खून थो ठहे, तव्हांजूं अखियूं कमु कनि थियूं, इहो मौज़ो घटि आहे? हे तव्हांजी बाडी ठही आहे, मौज़ो घटि आहे? आसमान में जो ॾींहुं राति थिए थी, ज़मीन पिरे वेठी, इहो मौज़ो घटि आहे? ज़मीन खे ग्रेविटी आहे जंहिंजे करे असां ज़मीन ते हली सघूं था, जी ज़मीन में ग्रेविटी न हुजे त हवा में पंधु बि न करे सघूं ज़मीन ते, इहो मौज़ो घटि आहे? हाणे अचे थो अहम इशू। अलाह फरमाए थो कज़ालिक जअलना लिकुल्लि नबिय्यिन अदुव्वन शयातीन वल इंस वल जिन, चए थो अहिड़ी तरह हर पैगंबर लाइ माण्हुनि ऐं जिननि मां शैतान वेरी बनायासीं। माना त जीअं हर पैगंबर लाइ तीअं असांजे लाइ बि मौजूदु आहिनि। केरु आहिनि? शयातीन अल इंस वल जिन, शैतान जेको आहे सो ॿ शयूं ठाहे थो, हिकिड़ा इंसानी शैतान ऐं इंसानी जिन, ऐं शैतानी जिन, यू ही बादु मिला बादिन, इहे ॿई ग्रुप हिक ॿिए सां कॉन्टेक्ट में आहिनि ऐं हिक ॿिए खे सपोर्ट कनि था, ज़ुख़रुफ़ल कोरूर, पर धोखो हिक ॿिए खे ॾियनि था। वलाउ शाह रबुक मा फ़अलू, अलाह चाहे त मां इहा इन्हनि जी एग्रीमेंट या पाण जा कॉन्टेक्ट ऐं सपोर्ट ख़तमु करे छॾियां, पर ज़रहम वमा यफ़्तरून, छॾे ॾे जेको कनि, छो त इन्हनि जे इन जो एंटीडोट, इन्हनि जे सॼे इन्हनि दावनि जी खे न्यूट्रलाइज़ करण जे लाइ आऊं तव्हांखे क़ुर मोकिलियो आहे या नबी करीम सां सुन्नत मोकिलिया, जंहिंमें सभु इहे राज़ लिखियल आहिनि ऐं इन्हनि जा जेके ठगी कनि था उहे सॼियूं तव्हांखे ॿुधायल आहिनि। अॼु मां तव्हांखे उहे ॿुधायां थो जेके क़ुर असांखे ॾसियो थी कहिड़ा कहिड़ा कम कनि था। पहिरियों त शैतान जिन्हनि जे मदद सां इंसान शैतानी इंसान ठाहिनि था, लेकिन इहो हर कंहिंखे न चूंडींदा आहिनि, इन्हनि खे ज़हीन माण्हू खपनि। हिकिड़ो छोकिरो आहे, इंटर न पढ़ी सघियो, आहे इंटेलिजेंट, जेकॾहिं हिनखे मौक़ो मिलियो पोज़ीशन खणे हा ऐं रुली वियो आहे, पर ज़हीन त आहे, पोइ अहिड़नि खे इहे ॻोल्हिनि था। हाणे इहो मां तव्हांखे अॻिते ॾसियां थो। हाणे अलाह ताला शैतानी जिन, पहिरीं जिन कीअं आहिनि, इन शैतान लकुम अदुवन फतखिज़ू अदुआ, चए थो त शैतान तव्हांजो दुश्मन आहे, तंहिंजे करे हुन जे हर शइ खे दुश्मनी करे वठो, पोइ चाहे कंहिं इंसान जेके हिते आहिनि उन्हीअ खे या हे जिन को कमु कनि था। इन मां यदऊ हिज़बहू लियकूनु मिन असाब सईर, छो त हू पंहिंजे इन्हनि सभिनी खे जेको सो जहन्नम में मोकिलाइणु चाहिनि था। हाणे थो चए व इन शयातीन लयूहून इला ओलियाहिम, ऐं हे जेके हे ॾिसो न ॿ शयूं तव्हांखे थो ॾिए, त हिकिड़ो तव्हांखे नुक़सानु पवे, ऐं ॿियो हालांकि जेके जाल में आहिनि इन में बि केतिरा मुस्लमान आहिनि ऐं केतिरा नान मुस्लिम, त इहे जेके नान मुस्लिम आहिनि इन्हनि खे इन्हनि पंहिंजे फंदे में विधो आहे, का शइ मोकिली अथऊं, उहे वरी नौजवाननि ते हमिलो कनि था। त चए थो त इन शयातीन लयूहून इला ओलियाहूं, इहे पंहिंजे दोस्त जेके आहिनि लियुजादिलूकुम, त तव्हांखे गुमराह कनि, मेन अता तुम इन नकुम ल मुशरिकून, जे तव्हां इन्हनि जे चवण में लॻो त तव्हां बि शिरक में अची वेंदव। चए थो या लजनामुन कसीरन मिल अहबार व रहमान लियाकलू अमाल नास बिल बातिल, इहे शैतान जे हवाले थी था वञनि इंसान, ऐं माण्हुनि जो माल खाइनि था, वया सुदून सबीला, ऐं अलाह जे सिधे रस्ते खां क़ुर खां रोकनि था।
हाणे इहो छा था माण्हुनि खे चवनि, इहे इंसानी रूप अॻु ई इन्हनि खे आहे जिन खे जिन वरितल आहिनि, इन्हनि खे उॾामण जी हैसियत आहे कोई, पर उन्हनि जो कमु इहो आहे त क़ुर खां परे कनि। काल लजीन कफरू ला तस्मऊ लिहाज़र क़ुर, चए थो क़ुर त असुली न सम्झो। अॼु बि चवनि था न भई क़ुर का माना करना आप नहीं कर सकते, जहालत है, अॼु बि चवनि था। ऐं इहो शुरू किथां कयो आहिनि, अंग्रेज़नि खां। जॾहिं इंडिया में आया न त अंग्रेज़नि हिकिड़ी रिसर्च कई त चयूं त मुस्लमाननि की बहादुरी ख़तमु करणी आहे। 1100 साल खां इंडिया ते हुकुमरान सभु मुस्लमान आहिनि, इन खे कीअं छॾायूं? चीन जे छॾाइण जो हिकिड़ो तरीक़ो आहे त हिन खे क़ुर खां दूरि कयो। त हिते मुला गॾु करे ऐं उन्हनि खे ॾोकड़ ॾेई चऊं त भाउ क़ुर तव्हां सम्झी न पढ़ो, तव्हांजो कमु न आहे। ऐं जेकॾहिं पढ़े त अलगौफ़ी अलकुम तग़लिबून, ऐं क़ुर में गोड़ कयो त जीअं तव्हांजी बादशाही अचे, कामयाबु थियो। पोइ कज़ालिक जअलना लिकुल नबीन अदून शयातीन इंस वल जिन, पोइ असां दुश्मनी क़ाइमु कई हर नबीअ जी या नेक माण्हूअ जी, शैतानी इंसान ऐं जिन। इंसान शैतान ऐं जिन यूही बादु मिला बादिन, ऐं हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था। ज़ुख़ुरल कौर गुरूर, हणनि कूड़ था हिक ॿिए खे फासाइण लाइ। वलव शाह रब्बुक मा फ़अलू, अलाह चाहे त इहो सिस्टम ख़तमु करे छॾे। फ़ज़रहुम वमा यफ़्तरून, बाक़ी इहो बि इम्तिहान जो हिसो आहे, तव्हां छॾे ॾियो जेके कूड़ ठाहिनि था। हाणे जेको शैतान जी ताक़त आहे, उनखे हीअ ताक़त मिलियल आहे, दिलि में ख़्यालु पैदा करण जे लाइ इंसानी रूप इख़्तियार करे सघे थो। ऐं जेके हिन जे वर में इंटेलिजेंट माण्हू शैतान में अची वञनि था, उन्हनि खे मुआशिरे में फैलाए थो, शिरक फैलाईंदा, उल्मा सू जी शील इख़्तियार करे बातिल खे हक़ सां टकराईंदा। ऐं इन्हनि खे शैतान उॾाए बि सघनि था, कूड़ो हज बि कराए सघनि था। पहिरीं त दिलि में ख़्यालु पैदा कराइनि था। हे जेको सीन हिकिड़ो ॾेखारे थो सूरह इब्राहिम में, त जॾहिं जहन्नम में वेंदा त शैतान बि जहन्नम में थो वञे, त शैतान किथे हिननि खे मिले थो। जेके जहन्नम में लाइन लॻाए वञनि था त शैतान खे ॾिसनि था त चवंदा हला अथई तो असांखे ख़राबु कयो आहे। त हाणे इहो डायलॉग तो उते अलाह ताला क़ुर में ॿुधाए सूरह इब्राहिम में, वल काल शैतान लुमा कुज़ियल अमुर, जॾहिं वीज़ाऊं विराइजी वियूं ऐं जहन्नम में वञनि था, त अन अलाह वादकुम वादल हक़, चए थो ॾिसो ॻाल्हि जेको आहे न, अलाह तव्हां सां क़ुर में जेके ॻाल्हियूं सम्झायूं उहे हुअव सचूं। तव्हां गॾु हुओ, तव्हां दिमाग़ु तव्हांजो ख़राबु हो। वादकुम, ऐं जेके मां तव्हांखे माण्हू छॾिया, कूड़ा पीर, इंटेलिजेंट छोकिरा नौजवान खे कूड़ो पीर ठाहियमि, जिन जेके मूंसां गॾु आहे, हिकिड़ा त अलाह वारा जिन बि आहे। फ़ख़लफ़्तकुम, त जेको मां तव्हां सां वाइदो कयो, हाणे मां हुन तां फिरी वियो आहियां। वाह मां कान अली अलैकुम सुल्तान, बाक़ी इहो आहे त मां तव्हांखे आइडियाउनि सां तव्हांखे पंहिंजो साथी कयो, मां तव्हां सां का ज़बरदस्ती त कान कई। इला दऊ तकुम, मां तव्हांखे आइडिया ॾिनी, फ़स्त जब तुक ॾी, तो या असांजी आइडिया क़बूल कई। फला तलूमुनी, हाणे मूंखे घटि वधि न ॻाल्हायो। लूम अनफुसकुम, तव्हां पंहिंजे पाण खे घटि वधि कयो। मां ना बि मुसरिक़ूं वमा अंतुम बि मुसरिक़ी इनी कफ़रत बि मां अशरक़्तुमूनी मिन क़बल, बाक़ी मां अलाह जे ताक़त खे सम्झां पियो, तव्हां जेको मूंसां शिरक कयो पिया, मां इन जो इनकार कयां थो। इहो मुलाक़ात शैतान सां थी थिए, जेको हींअर असां सां करे थो। शैतान छा थो करे, कहिड़ा कहिड़ा हुनजा पावर आहिनि। हिकिड़ो आहे तो इंसान जो रूप इख़्तियार थो करे सघे। तव्हां वटि हलियो ईंदो, तव्हां चवंदव त जेको आहे सो हे त दोस्त आहे मुंहिंजो, या को ॾाढ़ीअ वारो बुज़ुर्ग आहे। कॾहिं कॾहिं चए थो, हीअ हदीस शरीफ़ अचे थी सही मुस्लिम में, इन आमिर बिन अब्दत काल काल अब्दुल्ला हलुम, अच्छा माना कान्हे, मां कयां थो माना। चए थो त इन शैतान लियत मसल फ़ी सूरत रजुल, शैतान इंसान जी शिकिल इख़्तियार करे सघे थो। फ़यातिल क़ौम, पोइ कंहिं जलसे में अची थो वञे ॾाढ़ी रखे, या कंहिं माण्हुनि जे ग्रुप में, पोइ इहो हदीसुम बिल हदीस में कद कूड़ियूं हदीसूं ॿुधाईंदो। पोइ हीअ त फ़र्क़ुनि, पोइ अहिड़ी हदीस ॿुधी मुतासिर थी वेंदा। पोइ यकूर रजुल मिनुम समेत रजुलनि, चए थो हिकिड़े बुज़ुर्ग वाह जी ॻाल्हि रसूल असांजी ॿुधाई। चए थो त रजुल ऐरफ़ वजहू वला अदरी मसमहू, मां शिकिल ॾिठीमांसि, नाले जी असांखे ख़बर कान्हे, उहा कूड़ी हदीस हलाए छॾींदो, जेके हलनि पिए थियूं। तंहिंजे करे हदीस ॿुधण सां जेके असांजे टीवीअ ते वेही चवंदा अलाह जो पहिरीं तुंहिंजी अथेंटिसिटी ॾियो बाबा,
या त मुस्लिम जी आहे, कंहिंजी आहे हदीस, छो त यानी ईअं सम्झो त 70% हदीसूं कूड़ियूं ठहियलूं आहिनि। ब्रेक वठूं था, इनशा अल्लाह पर वञायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी मंद लाको। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॻाल्हि हले पई त शैतान जी, चए थो त शैतान खे पावर आहे त इंसान जी शिकिल इख़्तियार करे थो। अमूमन हू छा कंदो आहे, जो कंहिं इलाइक़े जो मशहूरु वलीअ जी शिकिल इख़्तियार कंदो आहे या कंहिं मजलिस में हलियो वेंदो आहे, वॾी ॾाढ़ी, माण्हू चवंदा को बुज़ुर्ग आहे, पोइ उते वञी हुनखे शैतानी ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। हीउ हिकिड़ो बुज़ुर्ग आहे अब्दुल कादिर ऐं बिन हबीबुल्लाह सिंधी। हीउ तमामु वॾो प्रोफेसर हो मदीने जो ऐं आहे हितां जो पंहिंजो हैदराबाद जे भरिसां ठटे जो हो। नंढड़े हूंदे हलियो वियो, पोइ बादशाह खे उते अहिड़ा के शेर ॿुधाई जो हुनखे नेशनलिटी ॾिनऊं ऐं हुन 21 वॾा किताब लिखिया आहिनि, हेॾा थुल्हा। मां जॾहिं सऊदी में हूंदो हुउसि त मां हिन वटि मदीने में अक्सर वेंदो हुउसि। वॾा किताब 21 लिखियलु अथसि ऐं हिकिड़ो किताबु अथसि तसौफ़ फ़ी मीज़ान बहस व तहक़ीक़। त हिकिड़ो ई तसौफ़ जो हिन किताबु लिखियो आहे। इन में हिकिड़ी स्टोरी थो लिखे जेका मां हिन खां ज़ाती बि ॿुधी, किताब में बि लिखियलु आहे। ऐं हिते अक्सर ईंदो हो डॉक्टर साहब वटि, डॉक्टर चने वटि। सो उते मिलंदोसांसि, पोइ वरी मां दावत ॾिनी, साईं हलो भला जामशोरे हली दरिया ते विहऊं। पोइ उते वेह, हीअ किताब मां स्टोरी पहिरीं पढ़ी हुई ऐं हेॾो वॾो थुल्हो किताबु आहे। हिन में चए थो त असां ॻोठु असांजो दादू हो, मां अक्सर घुमणु ईंदो हुउसि ऐं हिनखे नेशनलिटी मिली चुकी हुई। त चई त असां मीरपुर ख़ासि में हिकिड़ो बाग़ घुमणु आयासीं ऐं मां कंहिं दोस्त सां वेठो, हीअ अरबीअ में लिखियलु आहे। त चए थो त असां पंहिंजे ॻोठ मां निकितासीं, अची कंहिंसां मीरपुर ख़ासि में मिलियासीं। पोइ वरी उते बाग़नि चई मां कंहिं दोस्त सां गॾिजी बाग़ घुमणु वियुसि ऐं अरबीअ में मां त उते चई त अञा वेठासीं न, थोरी देरि खां पोइ हिकिड़ो उघाड़ो माण्हू आयो, हथ में शराब, हेॾियूं मुछूं, सफ़ा उघाड़ो, मुंहिंजे भरिसां अची मूंखे चयो मां पीर अब्दुल कादिर शाह जीलानी आहियां। हालांकि कूड़ थो वणे, उहो त अलाह जा वली आहिनि, गुज़ारे विया। ऐं उते 2-3 मौजा ॾेखारियईं की माई आई, उनखे वठी ॿटी बहरहाल। ऐं हिनखे चई त जेको आहे सो मां मदीने में निमाज़ पढ़णु ईंदो आहियां। ऐं पोइ वरी चए पियो, हिन में लिखियो अथसि अरबीअ में स्टोरी में, त पोइ मूंखे ॾस पियो ॾिए तुंहिंजे पाड़े में फलाणो घर आहे, फलाणो मां ईंदो रहंदो आहियां ऐं बहरहाल तूं मूंसां यारी रख, दोस्ती मुंहिंजे चवण में अचु। चई असां त डिॼी वियासीं। पोइ त चई जॾहिं मदीने में आयासीं त पोइ त मां किताब पढ़िया त ख़बर पई त इहो शैतान आहे, इंसानी रूप इख़्तियार करे सघे थो। तंहिंजे करे हिन इहा किताबु लिखियो, मूं वटि पियल आहे अरबीअ में, जेकॾहिं कंहिंखे खपे त मां ॾेखारींदोसांव। ऐं इहे ई माण्हू जेके शैतान रुकरूट करे थो, उन्हनि खे ईअं कोन थो चए त मां शैतान आहियां। उन्हनि खे चवंदा आहिनि असीं फ़रिश्ता आहियूं। जेके बि तव्हां ॾे अचनि था, ग़ैबात मां तव्हां सां ॻाल्हाइनि था, तव्हांखे ईअं कोन चवंदा त मां शैतान आहियां, तव्हांखे चवंदा अलाह जा फ़रिश्ता आहियूं, तव्हां ॾे आया आहियूं। ऐं क़ुर बि चए थो, योम यशरुम जमियन, जॾहिं क़यामत ॾींहुं असां सभिनी खे गॾु कंदासीं, सुम यक़ूल लिल मलाइकत हाउला इयाकुम कानू याबदून। त पुछंदासीं त इहे तव्हांखे इबादत कंदा हुआ फ़रिश्तो? त चवंदा न साईं, कानू सुभानक अंत वलियूना मिन दूनिम, असीं त तूं असांजो वली दोस्त आहीं। बल कानू याबदून अल जिन, इहे जिन खे मञींदा हुआ ऐं असांजा नालो जिन इस्तेमालु कंदो हो, जेको हिननि ॾे ॾींदो हो। चवंदो असीं फ़रिश्ता आहियूं, बाबा हाणे तूं वली थी वियो आहीं, हाणे वेह हिते। ऐं पोइ बाक़ाइदे हुनखे खणी हवा में बि घुमाईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं तवाफ़ कराईंदा आहिनि। ही तॾहिं त ॾिसो न त इहे जेके यूट्यूब ते माण्हू सजदा पिया था कनि हिननि पीरनि खे, छाकाणि त इहे पीर हिननि खे पंहिंजूं करामतूं था ॾेखारनि। थी सघे थो ॿाह मां वठी वञी मको बि ॾेखारे आया हुजनि। तॾहिं वॾा वॾा सेठ जेके नचनि था, हुननि जे आॾो वरी सजदनि में था किरनि, छो त हीअ शैतानी जिन इन्हनि जी मदद कनि था इंसान खे गुमराह करण जे लाइ। फ़रिश्ता तो अलाह तो तव्हां हिननि खे गुम अची न साईं, कालू सुभानक अंत वलियूना मिन दूनिम बल कानू याबदून अल जिन, जिन्हनि जी चवण मञींदा हुआ। अक्सर बेमोमिन, अक्सर हुनखे मञींदा हुआ।
अलाह चए थो फ़रीक़न हदा व फ़रीक़न हक़ अलैहिम दलालत, हिन दुनिया में हिकिड़ा त हिदायत ते रहंदा जेके क़ुर खे नथा छॾनि ऐं सम्झी पढ़नि था, ऐं फ़रीक़न हक़ अलैहिम दलाल, ऐं हिकिड़ो ग्रुप आहे जंहिंखे गुमराही चढ़ी आहे। छो? इन्नहुम मुत्तख़ज़ू शयातीन औलिया मिन दूनिल्लाह, इहे शैतान सां यारी रखनि था। व यहसबून अन्नहुम मुहतदून, ऐं हुनखे पक थी वञे त असां ई हिदायत ते आहियूं, छो त हे असांजो बुज़ुर्ग जेको आहे सो करामतूं थो ॾेखारे। हदीस शरीफ़ में अचे थो, मां तव्हांखे तर्जुमो थो ॿुधायां त रसूल एक दिन इरशाद फरमाया, मैंने अपने सब बंदों को हक की तरफ रुजू करने वाला पैदा किया है, लेकिन शैतान मेरे इन बंदों के पास आकर उन्हें उनके दीन से बहकाते हैं, और मैंने अपने बंदों के लिए जिन चीज़ को हलाल किया है वो उनके लिए हराम करार देते हैं। अॻिते रब साईं फरमाए थो सूरह एरा में, इन्नहु यराकुम व कबीलहु मिन हैस ला तरो, ये शैतान ऐं हिननि जो टोलो तव्हांखे ॾिसे थो, तव्हां कोन था ॾिसो। इन्ना जअलना शयातीन औलिया लिल्लज़ीन ला युमिनून, जेकॾहिं तव्हां अलाह जे क़ुर खे सम्झी नथा पढ़ो, ईमान नथा आणियो, त तव्हां सां शैतान यारी था रखनि। वइज़ा फ़अलू फ़ाहिशतन क़ालू वजदना अलैहा आबाना, ऐं जेकॾहिं को बुरो कमु कंदा चवनि असांजे वॾनि असांखे इजाज़त ॾिनी आहे, वॾनि जे तरफ़ां इहो आहे। वल्लाहु अमरना बिहा, अलाह इहो चाहे थो। कुल इन्न अल्लाह ला यामुरु बिल फ़हशा, अलाह कॾहिं बि फ़ाहिशी करण जो हुकुम कोन थो करे। अतक़ूलून अलाह मा ला तअलमून, तव्हां अलाह ते अहिड़ियूं ॻाल्हि था कयो जंहिंखे ख़बर ई कान्हे, छो त उहो जिन अची हुनखे सेखारीनि था। इन शैतान जो मक़सदु छा आहे? शैतानी हिकिड़ो त शैतान आहे, वरी इंसान उन सां यारी रखे शैतान थी थो वञे, त चए थो शयातीन इंस जिन्हनि जे मदद सां करामतूं था ॾेखारीनि, प्लेटूं खणी ॾेखारींदा, हवा में उॾाड़े ॾेखारींदा। हे जेके वॾा वॾा माण्हू हुन जा ॾाढो नचनि था, वरी सजदा था कनि, उन्हनि खे अलाए छा छा था, थी सघे थो उनखे खणी हवा में उॾाए, मके में बि वठी विया हुजनि, खणी पूरो तवाफ़ न कराए पर 2-3 चकर हणाए मोटाए बि अची सघनि था, बिल्कुलु थिए थो वञे पियो। चए थो शैतानी इंस जिन जे मदद सां करामतूं ॾेखारनि था, ऐं पोइ उनखे वरी पीर करे मुआशिरे में विहारनि था, ऐं उनखे इस्तेमालु करे के शिरक फैलाइनि था, ऐं पोइ अहिड़नि खे वरी हक़ जा जेके आलिम आहिनि असली उन सां टकराइनि था। क़ुर छा थो चए? चए थो वला ताकुलू मिमा लम युज़किर इस्मुल्लाह अलैहि, उहा शइ न खाओ जंहिं ते बिस्मिल्लाह न पढ़ी वई हुजे, कुहण महिल, खाइण महिल। इन्नहु लफ़िस्क़, इहा हिकिड़ी बदकारी आहे। हाणे ॿुधो, इन शयातीन जेके शैतान आहिनि, लयूहून इला औलियाहुम, इहे इंसाननि मां पंहिंजे यारनि खे वञी ॻाल्हियूं सम्झाइनि था, लियुजादिलूकुम, त तव्हां सां बहस कनि। वइन अतव तुमहुम, जे इन पीरनि खे जेके शैतान जिन सां जिन मिलियल आहिनि, जे इन्हनि जो चयो मञींदो, इन कुम ल मुशरिकून, तव्हांखे शिरक में हणी छॾींदा। ऐं जेके शैतानी इंसान आहिनि, जिन खे इन शैताननि कूड़ो पीर ठाहियो आहे, इन जा नाला आहिनि। अबा हे आहे साईं गैब जो इल्मु थो ॼाणे, अदा हे साईं जेको आहे सो ख़बरूं थो ॾसे, हे करामतूं थो करे। इहे 3 शयूं अचनि थियूं। तंहिंजे करे अलाह फरमाए इन्नमा ज़ालिकुम शैतान युख़्विफ़ु औलियाहु, इहो जेके पीर ठाहे थो कूड़ा, उन्हनि खे कूड़ियूं करामतूं ॾिए थो, इहो तव्हांखे ड्रिॼारीनि था। फला तख़ाफ़ू, उन्हनि खां न ड्रिॼो, व ख़ाफ़ूनी, अलाह चयो सिर्फ़ु मूंखां ड्रिॼो, इन कुंतुम मोमिनीन, जे तव्हां मोमिन आहियो। कहिड़ो कहिड़ो पावर हिन खे ॾिनो आहे जिन्हनि खे अलाह ताला? भारी वज़न उठाकर हवा में उड़ना, माना वज़न खे खणंदा, तव्हांखे बि खणी वेंदा। इंसानों से बराह रास्त बात करना और इंसान बनकर नज़र आना, हे जॾहिं जिन अचनि था इंसानी शिकिल इख्तियार कनि या शैतान इंसानी शिकिल इख्तियार कनि। औलिया व शैतान जेके अल्लाह साईं औलिया ठाहे थो, उनखे ख़ुशि करण लाइ उनको हवा में उड़ाना, तवाफ़ करना, मालदार बनाना, ऐं साहिब करामत मशहूरु कंदा आहिनि। हाणे हवा में इहे जेके आहिनि से वज़न खणी उॾामनि था। क़ुर में अचे थो न त हज़रत सुलेमान सलाम चयो त काल या मलओ अय्युकुम यातीनी बि अर्शा क़बल ऐं यातूनी मुस्लिमीन, त चयो बिल्कीस जो जेको अर्श आहे, जेको हुदुद ॿुधायो आहे, केरु खणी ईंदो, ऐं त हाणे मूं वटि अचे थी इस्लाम क़बूलण। त हिकिड़े जिन चयो माना मां कयां तकड़ में, चई मां थो खणी अचां, पर टाइम लॻंदो, तव्हां जेसि ताईं मजलिस में वेठा मां खणी ईंदुसि, माना खणी थो सघे। इंसानुनि सां बराह रास्त इहे ॻाल्हाए सघनि था ऐं नज़र बि अची सघनि था। क़ुर छा थो चए? इन शयातीन लयूहून इला औलियाहुम,
इहे शैतान पंहिंजे यारनि सां ॻाल्हाए सघनि था। लियो जादुलुकुम, उन्हनि खे सेखारीनि था त तव्हां सां कॉन्ट्रेडिक्ट कनि, तव्हां सां बहस कनि। इन अततुमुम, जे अहिड़ा शैतानी इंसान जिन सां जिन ऐं शैतान शामिल आहिनि, जे इन्हनि जे चए में अची वेंदो इन कुमल मुशरिकूं, त तव्हांखे शिरक कराईंदा, तव्हां शिरक थी वेंदो। माण्हुनि नबी करीम सां पुछो, भले मां इहे उर्दूअ में तर्जुमो ॿुधायां, कि बीबी आयशा रज़ी अल्लाह रिवायत करते हैं कि हज़रत आयशा रज़ी अल्लाह ने बयान किया कि कुछ लोगों ने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से ये जेके नजूमियान मुतलक पूछा, तो आपने फरमाया ये लोग कुछ नहीं है, यानी इनका कोई एतबार नहीं। लोगों ने अर्ज़ किया या रसूल अल्लाह, वो लोग बज़ दफ़ा ऐसी बात कहते हैं जो सच्ची निकलती है। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि बात खुदा की तरफ से होती है, जिसको शैतान सुनकर याद रखता है, उसको अपने दोस्त के कान में कुट कुट करके डालता है, जिस तरह मुर्गी कुट कुट करती है, फिर ये उसमें 100 बातें झूठ मिलाता है, मन खे पहुचाईंदो आहे ख़बरूं। ऐं कुट कुट जेको आहे न, इहो मोरिस कोड आहे। मां हिन ते वॾी तहक़ीक़ कई, जेको जेको टिक टिक कंदा न हीअं करे, जेके अॻे ज़माने में हलंदी टिक टिक, इहो मोरिस कोड आहे। इहो कॾहिं मूंखे टाइम ॾियो त मां तव्हांखे ॾसींदुसि। अलाह ताला हे आयत ॾिनी आहे सूरह अहराफ जी, मां तर्जुमो थो कयां। चए थो, ए बनी आदम, तव्हांखे शैतान धोखे में न विझे, जीअं तव्हांजे माउ पीउ खे जन्नत मां कढायो हुअईं, आसमान मां, ऐं हुननि जा लिबास लहिराया हुअईं। इहो शैतान ऐं हुनजो जेको टोलो आहे, उहे तव्हांखे ॾिसनि था, उनजो क़बूल जो तव्हां नथा ॾिसो। लेकिन इहे इना जअलना शयातीन औलिया लिल्लज़ीन ला युमिनून, जेको अलाह ते ईमान नथा आणनि, क़ुर खे सम्झी नथा पढ़नि, इन्हनि सां असां शैतान जी दोस्ती जेका उनखे मां पावर ॾिनो आहे। इन्नहु समीउन अलीम, बेशक अलाह ताला ॿुधे बि थो, ॼाणे बि थो। हल उनबियुकुम, तव्हांखे अलाह ताला क़ुर में चए थो, तव्हांखे ख़बर न ॾियां, अला मन तनज़्ज़ुलु शयातीन, शयातीन कंहिं ते नाज़िल थियनि था, कंहिं ते नाज़िल था थियनि, कंहिंसां ॻाल्हाईंदा। तनज़्ज़ुलु अला कुल अफ़ाक़ नसीम, उहे उन ते लहंदा जेको कूड़ हणे थो ऐं गुनाह थो करे। कूड़ो माण्हू मोस्ट इंटेलिजेंट आहे, जेको कूड़ो माण्हू नथो पकिड़िजे माना ज़हीन आहे, तंहिंजे करे ज़हीन माण्हुनि खे ॻोल्हनि था, इंटेलिजेंट माण्हुनि खे ॻोल्हनि था। इन्नहु लैस लहू सुल्तानुन अलल लज़ीन आमनू अला रब्बिहिम यतवक्कलून, लेकिन इन जो पावर उन ते नथो हले जेके अलाह ते ईमान आणनि था ऐं रब ते तवकल कनि था। इन्नमा सुल्तानहु अलल लज़ी यतवल्लौनहु, इन्हनि जो असर ऐं पावर उन ते हलियो जेके हिन सां दोस्ती रखण जी तमन्ना कनि था। वल्लज़ीन हुम बिही मुशरिकून, इन सां शिरक कनि था। वमन यत्तखिज़ शैतान वलियन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जेको शैतान सां यारी रखे थो, फ़क़त ख़सिर ख़ुसरान मुबीना, उहो सख़्तु खसारे में हलियो वियो। बाक़ी अलाह फरमाए थो, हे आयत जॾहिं मां तर्जुमो कयां थो, त इन्हनि खे मां पावर कोन ॾिनो आहे माण्हुनि ते, सिर्फ़ु इन लाइ त अलाह चए थो मां ज़ाहिर कयां त केरु थो अलाह ते आख़िरत खे मञे, केरु थो क़ुर खे मञे, ऐं केरु हिन में शक में आहे। ऐं अलाह ताला हर शइ ते हाफ़िज़ आहे, माना जेके माण्हू शक में हिन क़ुर खे छॾे ॾिनो अथनि, सम्झनि कोन था ऐं इंटेलिजेंट आहिनि, इन्हनि सां शैतान राब्तो था कनि। ॿियो इन शैताननि जो, शैतानी जिन्हनि जो पावर कहिड़ो आहे, ओलिया शैतानों ख़ुशि करने के लिए उनको हवा में उड़ाना, बग़ैर अरफ़ात खे उड़ा कर तवाफ़ कराना, माना हज ते वठी वेंदा पर अरफ़ात न वठी वेंदा, छो त हज थींदो ई कोन। मालदार बनाना, उनको साहिब करामत मशहूरु कंदा। ऐं इहे ज़हीन माण्हुनि खे चूंडनि था, जंहिंजे करे मां तव्हांखे उहो जेको ॿुधायो शेख अब्दुल क़ादिर सिंधी जो, 21 वॉल्यूम अरबीअ में लिखिया आहिनि। ऐं शेख बिन बाज़ हिन खां मशवरा लाइ घुराईंदो, एॾो पावरफुल अलाह ताला हिनखे ज़हन ॾिनो सिंधीअ में। ऐं जॾहिं नओं नौजवान वियो त झटि में अरबी सिखी वियो, मलक बादशाह जे दरबार में अलाए कहिड़ा कहिड़ा शहर अची, बादशाह वाइड़ो थी वियो ऐं हिनखे नेशनलिटी ॾेई छॾियईं। ऐं मां जी बि हुन सां केतिरा दफ़ा मुलाक़ात थी आहे, त हू चए पियो त ज़हीन माण्हुनि खे रिक्रूट कंदा आहिनि। हालांकि हाणे मां त ज़हीन कोन आहियां, पर दुनियावी तालीम मूं वटि बहितरीनु आहे। इंटर साइंस में मां फस्ट क्लास फस्ट कयो, गोल्ड मेडल मिलियो। हालांकि मां छोला विकिणंदो हुउसि मैट्रिक ताईं, बी सिविल कयमि, पोज़ीशन खयमि, ॿाहिरि वियुसि पेपर लिखियमि, UK मां चार्टर्ड इंजीनियर थियुसि, पंहिंजी फर्म हलायां थो, पंहिंजी कमाई कयां थो। त मके में मां 9 साल इंजीनियर रहियुसि, उते प्रोजेक्ट पे कयुमि जेको पाणी अचे थो समुंड मां। ऐं असर में वेहंदो हुउसि वञी, त मां हिकु ॾींहुं वेठो हुउसि त हिकिड़ो सावन कपिड़नि वारो, ॾाढ़ी हुअसि ऐं कद जो ड्रिघो ऐं थुल्हो, लंघे पियो, तवाफ़ पियो करे, जॾहिं मुंहिंजे बसण खे इन अखियूं पियो विझे मुंहुं में, मां पाण अनईज़ी फील कयो त हिनखे छा थियो आहे। लेकिन जॾहिं हुन तवाफ़ पूरो कयो, पूरो करे सिधो मूं ॾे अची ऐं मुंहिंजे मुंहं में फूक हणी परते हलणु लॻो। लेकिन अलाह ताला मूंखे उन वक़्त ताईं क़ुर जी काफ़ी सम्झ ॾेई चुको हो
ऐं मां सम्झी वियुसि त हीउ या जिन आहे या शैतानी रूप में आहे, मूंखे फूक ॾिए थो त मां फॉलो कयां त जीअं मूंखे पीर करे कूड़ो। हुनखे माण्हू खपनि जेके ज़हीन आहिनि। हिन जा पावर कहिड़ा आहिनि जिननि जा, जेके शैतानी जिन? पहिरें ओलिया शैतानों को ख़ुशि करने के लिए जेके इन जा पीर था थियनि, इनखे हवा में उॾाईंदो आहे, बग़ैर वुज़ूअ जे तवाफ़ कराईंदो आहे, मालदार कंदो आहे। तॾहिं त तव्हां ॾिसंदा आहियो न त जॾहिं अहिड़ा ठग यूट्यूब ते वेठा हूंदा आहिनि त वॾा वॾा किरोड़ सेठ ॾाढो नची नची वञी सजदो कंदा आहिनि, छो त इहे इन्हनि अलाए इन्हनि सां कहिड़ा हिनखे हवा में उॾायो हूंदो या हिनखे वञी तवाफ़ करायो हूंदनि खणी वञी, त हू चवंदा हूंदा त हे त असुलु जेको सचो आहे, तॾहिं त हुनखे सजदा था कनि ऐं जे ॾाढो किरोड़पति पिया था नचनि। इहो सॼो जेको आहे न सो इंसानु जेको आहे न सो क़ुर खे छॾण जे करे उन सां हालत थिए थी। हाणे मिसाल तौरु हाणे हे पीर जो पुटु आहे, हाणे हिनखे नंढे लाइ खां पिणस वांगुरु बैलेंस करणु सेखारींदा, मथे जिन खयो बीठा अथसि, या हे वरी जेको आहे सो हिनखे इहो चाकू मथे खॼी वियो आहे, हुन में हवा रोशनी थी निकिरे। हे बा जंहिंखे बैलेंसिंग जिन सेखारीनि था, इहे हिनखे पीर थियणो आहे अॻिते हली। ऐं पोइ इहा जेको पीर वेठो आहे, जेको इहो मौजा थो ॾेखारे कंहिंखे इम्प्रेस करण लाइ, चए थो तोखे ईअं खणा थो। हाणे माण्हू मथे खॼी वियो आहे, इहो जिन खयो बीठा अथसि। ऐं ॿियनि मुल्कनि में बि आहे। हाणे हे आहे हिन बाल मोकिलियो, हाणे बाहि बीही वियो आहे, हेठि नथो किरे। इहा ई ॻाल्हि बाइबल में अचे थी, मैथ्यू में 7:22 में, ऐं अंग्रेज़ी में आहे। हज़रत जीसस अलैहिस्सलाम फरमाए थो, चए थो मैनी विल से टू मी, हाणे मां सिंधीअ में चए थो केतिरा मूंखे अची चवंदा, ओ लॉर्ड लॉर्ड, असां तुंहिंजे नाले में असां मौजज़ा कया, ऐं तुंहिंजे नाले में असां जिन कढिया, ऐं तुंहिंजे नाले में असां ॾाढा वंडरफुल वर्क कया, माना हवा में उॾियासीं, हीअं कयोसीं। एंड देन आई विल प्रोफेस अनटू, ऐं चए पोइ मां उन्हनि खे मुंहं ते चवंदुसि, आई नेवर न्यू यू, चई तूं मूं ते थो हणी, आउं तोखे सुञाणा बि कोन, डिपार्टमेंट थुक आहे तोखे परते थी मुकां, यू दैट वर इनक्विटी, तव्हां जेको आहे सो इहे जिन्हनि जे चवण ते इहे मौजा पिया कया। ब्रेक वठूं था इंशाल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। सहरी टाइम में आउं आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। ॻाल्हि हले पई त अलाह ताला जन्नत जो जेको इनाम रखियो आहे, उन लाइ तव्हांखे ॾाढा इम्तिहान ॾियणा पवंदा। ही शयातीन ऐं जिन, उहे जेके शैतान सां गॾिजी विया आहिनि, जीअं इंसान शैतान सां गॾिजी वेंदा आहिनि, पर केतिरा इंसान आहिनि जेके अलाह वारा आहिनि, अहिड़ी तरह केतिरा जिन आहिनि जेके अलाह वारा आहिनि, पर उन्हनि जो असां सां तालुक़ु कोन्हे। सिर्फ़ु शैतानी जिन जेके आहिनि असांखे तंग करण लाइ या असांखे गुमराह करण लाइ शैतान जो चवणु वठनि था। शेख इब्न तैमिया चए थो त हे हिकिड़ो मां तव्हांजे स्क्रीन आंदी आहे, चए थो अहिड़ा माण्हू अमूमन ढोंग कंदा आहिनि, मां सिंधीअ में त आहे उर्दू में, त हू अलाह जा वली आहिनि, बुज़ुर्ग ऐं मुतक़ी परहेज़गार, साहिब कशफ ऐं करामतुनि वारा आहिनि, लेकिन हक़ीक़त इहा आहे त शैतानी जिन हिन जी ख़िदमत कंदा आहिनि, ऐं शैतान उन्हनि खे क़रीब न कंदो आहे जहिड़े अहिड़ा कम न कनि जेके शैतान पसंदि, मिसाल कुफ़ुर करणु, शिरक करणु। जॾहिं शैतान हिन सां ख़ुशि थींदा आहिनि त पंहिंजो कुझु कमु कंदा आहिनि। इमाम इब्न तैमिया रहमहुल्लाह इन फ़िरेबी बुज़ुर्गनि जी हक़ीक़त बयानु करे फ़रमाए थो त इन में अक्सर अलाह जे कलाम क़ुर खे निजात सां लिखंदा आहिनि। ऐं ईअं थियो, हिकिड़ो दोस्त हो असांजो इंजीनियर, नालो कोन थो खणा, उन बि चयो त मां जेको सो पीर थियां, छा कयां, नौकिरी न पई मिले, सो चवणु लॻो त मुंहिंजो, माना हुनखे पुकारियईं। बहरहाल उहे जिन हिन वटि आया ऐं हुनखे चयूं त ठीकु आहे, तुंहिंजो इम्तिहान था वठूं, तूं हिकिड़ो कमु कर जो काकूस में वेही ऐं अलहम शरीफ़ खे उबतो पढ़। पोइ हू उते उबतो पढ़णु लॻो, चई 40 ॾींहं तोखे इहो कमु करिणो आहे। त पाण चए थी मूंखे मिलियो, मूंखे ॾिसे, चई 20-22 ॾींहं ते मूंखे जिन्हनि जी बाज़ार ॾिसण में आई, सभु कुझु ॾिसण में आयो ऐं सभु वेठा हुआ। सो चई त हिकिड़े मूं ॾिठो त हिकिड़े जिन जी शादी आहे, सो को गोश्त पे कुठई, सो मूंखे नज़ारो नज़र आयो। ऐं पोइ हुन ॿिए जिन हिकिड़े खे चयो त यार गोश्त खुटे थो, चई पोइ हे जो वेठो आहे मंतर पे थो पढ़े बाथरूम में, हल त इन जी रान कटे अचऊं। सो चई कात खणी जो मूं ॾिया त वठी थो भॼाए। माना हुननि इम्तिहान वरितो, हिनखे फेल करे छॾियऊं। पोइ हीउ अधु चरियो थी वियो, पोइ वरी ॿेर शरीफ़ वारनि वटि आयो जिते हिन ॻाल्हि कई आहे जेके मूंखे ख़बर पई। त साईं चयुसि त तूं उन्हनि खे कब्ज़ो पियो करी न जिनड़ियुनि ते, त हाणे थी न, त चईसीं बसि ॿाहूं थो वधाए, मुंहिंजी जान छॾायो।
सोचे थो त इन मां अक्सर अलाह जे कलाम खे निजात सां लिखंदा आहिनि, इम्तिहान सां। शेख इस्लाम इन पीरनि जे ज़रिए शैताननि खे काफ़ी तरीक़ा ॾिसनि शैतान कीअं खे पीर ठाहींदा आहिनि। हक़ीक़त में शयातीन खे धोखा ॾींदा आहिनि ऐं पोइ जॾहिं लंघंदा आहिनि न कंहिं वण जे भरिसां, त उहो शैतान या जिन हुन वण में लिकी चवंदो अस्सलाम वालेकुम पीर साहिबु, अस्सलाम, हीअ वरी सम्झंदो त मां वॾो पीर थी वियो आहियां। ऐं दरअसल शैतान आहे जो हुन में दाख़िल थी हुनखे मुखातिबु थींदो आहे। चए थो शेख इस्लाम त गुमराह बिदती माण्हू जंहिंमें इबादत गुज़ारी बि हूंदी आहे, मगर उहो इबादत शरई तरीक़े ते कोन कंदा आहिनि। ऐं उन में वरी पंहिंजो जो अक्सर शैतान जे ठिकाननि ते वेंदा आहिनि ऐं उन्हनि जॻहनि ते जिते निमाज़ पढ़ण जी इजाज़त न आहे, काकूस थिया, गंदियूं जायूं थियूं, पोइ शैतान उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहिनि, उन सां मुखातिबु थींदा आहिनि। अहिड़ी तरह जेके आहिनि से शैतान इहे जेके मूर्तियूं आहिनि या जेके बुत आहिनि या क़बरूं आहिनि, उन में घिड़ी ऐं इन बुत परस्तनि सां ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे क़बर मां बि आवाज़ु ईंदो, अबा ख़्यालु आहे, ख़ुशि आई कीअं, हो त चवंदो बणा हे त ॿुधे वेठो। इहे सभई लिटरेचर में शयूं मौजूदु आहिनि। यानी हीअ आहे मां जेको आहे न मजमूअ फतावा जेको सो जादू की हक़ीक़त मां चए थो त हक़ीक़त में शैतान आहिनि जेके हुनखे धोखा ॾींदा आहिनि ऐं उहे वरी वणनि में जेके आहिनि से लिकी पोइ हुनखे मुखातिबु करे ॾसींदा आहिनि त अदा मां वणु आहियां, मुंहिंजे टारनि में हीउ फ़ाइदो आहे, जेको शैतान असल में दाख़िल थी ॻाल्हाईंदो आहे। वण ऐं पथर उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त तूं अलाह जो वली आहीं, तोरे लाइ ख़ुशख़बरी आहे। पोइ जेकॾहिं उन वक़्तु आयतल कुर्सी पढ़ंदव त उहे सभु भॼी था वञनि। असल में शैतान हूंदो आहे जो जीअं अंदर में दाख़िल थी वेंदो आहे, जीअं माण्हुनि में दाख़िल थींदो आहे ऐं पोइ वरी उन पंहिंजे कूड़े पीर सां ॻाल्हाईंदो आहे। इमाम इब्न तैय्यमा इन फ़िरैमी बुज़ुर्गनि जी हक़ीक़त बयानु करे फ़रमाए थो त इन मां अक्सर अलाह जे कलाम खे निजात सां लिखंदा आहिनि। जीअं मूं तव्हांखे मिसाल ॾसियो त हुन चयो त वञी उबतो अलहम शरीफ़ पढ़, तंहिंजे करे अलाह ताला क़ुर में इन सॼे सिस्टम खे ॿुधाए थो। चए थो योम यहशरुम जमिया, क़यामत ॾींहुं जॾहिं सभु गॾिजी विया त अलाह पुछे थो या माशर जिन, उहे जिन जेके शैतानी जिन हुआ, कदिस्तक्सर तो मिनल इंस, चई वॾो फ़ाइदो वरितो आहे तव्हां इंसाननि मां। त काल ओलिया हो मिनल इंस, त वरी जिन जा जिन वारा शैतानी इंसान हुआ जेके कूड़ा पीर थी माण्हुनि खे गुमराह कंदा, त उहे ॻाल्हाईंदा रबन नस्तम त बादना बेबादन, चई इन्हनि छाजो असां बि फ़ाइदो वरितो, पी रहासीं, हराम कंदासीं, ज़नाऊं कंदासीं, ॾोकड़ मिली विया हुआ, पर बलग न अजल न लज़ी अजल तल न, बाक़ी हाणे असां इहो जेको असांजो नसीब में हींअर असांखे पादर लॻड़ा आहिनि पवंदा। ऐं पोइ अलाह चए थो काल नारा मसवाकुम, बाहि तव्हांजो हाणे ठिकाणो आहे, ख़ालिदीन फिया, हमेशह रहंदव, इला मा शा अलाह, जेको जेसिताईं अलाह चाहे, इन रब हाकिम। हाणे हे जेका मां तर्जुमो कयां थो न, मां सिंधीअ में मफ़हूम थो बयानु कयां, को लफ़्ज़ी किथे मां लफ़्ज़ी तर्जुमो कोन थो कयां। त पोइ उते छा चवंदा जॾहिं पादर लॻंदा न, वो काल लज़ीन कफ़रू रबना अरनल लज़ीन अज़ल्लाना मिनल जिन वल इंस, त अलाह साईं भला हाणे असांखे पादर त लॻनि था, पर हाणे अलाह साईं हिकिड़ो असांजो अर्ज़ु क़बूलु कर। कहिड़ो? चए त उहे मूंखे ॾेखार, उहे जेके जिन ऐं जेके इंसानी जिन हुआ जंहिं असांखे गुमराह कयो, छा कंदव न जल हुमा तख़्त अक़दामिना, त असां हिन जे मथां चिढ़ी ऐं लताड़ियूं ले यकूना मिनल असफलीन, त हेठि हलिया वञनि जहन जे तरे में जिते वधीक बाहि हूंदी आहे। हाणे छा थींदो? बाक़ी ओलिया उलाह आहिनि, उनजी पहचान कहिड़ी आहे? फमन रग़िबन सुन्नती फलैसा मिन्नी, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अलाह जो हक़ीक़ी बानो अमली तौरु सुन्नत ते क़ाइमु हूंदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत। ऐं उन खां पोइ ॿी निशानी त अलाह जो वली ज़ाहिरी तौरु हिकु आम माण्हूअ तरह ॾिसण में ईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं साहाबनि में वेठो हूंदो हो त ख़बर कान पवंदी त हिन में अलाह जो रसूल कहिड़ो आहे। ऐं अॼोको पीर हूंदो, पहिरीं ज़ोर मथे वेहंदो, वरी 10 माण्हू पेरनि खे पिया ज़ोर ॾींदसि, को कंध खे ज़ोर ॾींदो, जीअं सफ़ा को मोल आहे या टुटल आहे जो एॾा ज़ोर थो ॾियारे। हाणे हे हदीस शरीफ़ ॿुधो, हिन जो मां तव्हांखे तर्जुमो थो कयां। चए थो त सहाबा रज़ी अलाह फरमाए थो, केरु थो चए? हज़रत अब्दुल्लाह बिन अबी। चए थो बइन मां न जुलूस में मस्जिद थी, असां मस्जिद में वेठा हुआसीं ऐं नबी करीम सां गॾो हिकिड़ो शख़्स दाख़िल थियो ऐं पोइ जेको आहे सो अंदरि आयो त असां ॾे निहारे चए थो अय्युकुम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, निहारे निहारे चई तव्हां में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो आहे? पर जेकॾहिं नबी करीम सां मथे वेठल हुजे हा ऐं मथे जीअं पीर हूंदा आहिनि न, त पीर परे खां पधिरो हूंदो आहे,
त चई असां चयोसि त मुतक़ीअ बेन ज़हरानिहिम, त चई केरु आहे? त चयोसीं इहो जेको वेठो आहे न, जेको टेक ॾेई वेठो आहे अछे रंग जो आहे, इहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उनखां पोइ ॿी निशानी आहे अलाह जे वलीअ जी, त ईअं न थींदो त दावत में हुनखे कुकड़ ॾींदा ऐं पंहिंजो गोश्त जा गोश्त ॾींदा ऐं मथे विहारींदा ऐं ॿिया जेके वेठा आहिनि उहे हेठि दाल चांवर पिया ॾींदा या कंदा, न ईअं न आहे। इन जो हिकिड़ो अलाह जे वली आम आदमियुनि सां मिली खाईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खीरु घुरायो ऐं सभ खां पहिरीं माण्हुनि खे पीआरियईं। पोइ हज़रत अबू हुरैरा खे चए थो त काल आकुद फशरब, सो चई मां पीतो ऐं वेही पीतमि। काल अशरब चई वरी पी, चवंदो वियो जो कुल त ला वल्लज़ी बअसक बिल हक़ मां अज लहू मसलकनि, चई हाणे मुंहिंजो पेट भरिजी वियो आहे, या रसूलल्लाह मां नथो पी सघां। काल फअरनी, चई पोइ हाणे इहो बचियल जेको 70 सहाबा खां पोइ हज़रत अबू हुरैरा पीतो आहे, जेको बचियो आहे, चए फअरनी, चई हेॾे कर मुॾे, मां ॾिनोमांसि। पोइ हम्दुलिल्लाह चई अल्हम्दुलिल्लाह व बिस्मिल्लाह पढ़ियईं, व शरब फज़ली, जेको सभिनि जो बचियल हो नबी साईं पाण पीतो। इहो आहे न अलाह जे वलियुनि जे लाइ शनाख़त। मां जॾहिं मके में 9 साल हुउसि त जेको जंहिं उस्ताद वटि पढ़ंदा हुआसीं 5-6 ॼणा, पोइ राति हिकिड़े दफ़े असांजे घर में दावत कयईं। उते बि असांजी 6 के प्लेटुनि में ॿोड़ विझी ॾिनई ऐं मानी ॾेई वियो, असीं खाधी, पाण चुप कयो वेठो। मूं चयो सर आप बि खाए? चई बसि मां खां थो। जॾहिं असीं खाई बसि कई त असांजे 6 जे प्लेट में जेको थोरो थोरो ॿोड़ बचियो, पहिरियों प्लेटूं खणी हिकिड़ी प्लेट में विधई, वरी उन देगिड़ीअ मां थोरो उन में रस विधई ऐं पोइ जेके आहिनि असांजा टुकर बि खणी पाण वटि रखियईं, हिकिड़ी मानी रखे उन मां खाइणु लॻो। इहो अलाह जे वलियुनि जी इहा निशानी आहे। हिते साईंअ खे अंदरि खाराईंदासीं ऐं ख़ल्क़ खे ॿाहिरि छोला चांवर। तंहिंजे करे चौथी निशानी आहे त अलाह जो वली बुज़ुर्ग हथ जी कमाई कंदो। माना पहिरीं कमाई किथे आहे तव्हांजी? चंदन मां कार वठंदव या पेजारो वठंदव? जो चवंदा त पीर जी दुआ सां मुरीद खे साइकिल बि नथी मिले ऐं मुरीद जे चंदन मां पीर पेजारो थो वठे। इहे कूड़ा पीर आहिनि। तंहिंजे करे नबी करीम फरमायो मां कसब रजुल कसबन, जेको इंसानु कमाई करे थो उन में बहितरीनु कमाई आहे अमल यदु, पंहिंजे हथ सां जेको कमाए थो। ऐं जेको उहो माण्हू उन पंहिंजी कमाईअ मां पाण ते ख़र्चु करे थो, घर वारनि खे ॾिए थो, पंहिंजे नौकरनि खे ॾिए थो, इहे सभु सदका आहिनि, हथ जी कमाई। तंहिंजे करे मां चवंदो आहियां तव्हां पंहिंजे ॿारनि खे दुनिया जी तइलीम ॾियो, उन सां गॾु दीन जी तइलीम। रुॻो दीन जी तइलीम ॾियो था, हल हिफ़िज़ क़ुर करे वियो, पोइ छा कंदो? किथां नौकिरी मिलंदसि? वरी बि मस्जिद में 8-9 हज़ार, सॼी उमिरि ॿार पालींदो इन ते। तव्हां हुनखे पढ़ायो, वॾो उस्ताद करायो, मास्तर करायो, इंजीनियर करायो, डॉक्टर करायो, उन सां गॾु हिफ़िज़ क़ुर बि करायो, त इहो कमाई करे दीन जी ख़िदमत कंदो। हिकिड़ो शख़्स आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, सुनन अबी दाऊद जी, चईसीं असांजो नौकर आहे, पोइ घणा दफ़ा हिन खे असां छॾियऊं। पाण चुप करे वेठा, वरी हुन सुवालु पुछो त रसूल फरमायो त नौकर खे माफ़ी ॾियो रोज़ानो 70 दफ़ा। ऐं असां त चढ़ी था वञूं जे मथां। उन खां पोइ नबी कंहिं फरमायो आहे इबाद अल्लाह तदाऊ, त तव्हां बीमारी थिए त इलाजु करायो, लेकिन हराम सां इलाजु न करायो। छा त अलाह ताला हराम में का शफ़ात कान रखी आहे, शराब में का शफ़ात कान्हे, भंग में का कान्हे का, चर्स में का शफ़ात कान्हे का। हाणे अचूं था पंहिंजे सूरे इनाम जे आयतुनि ते वापसि। असां हिकिड़ी आयत ते अॻे आयासीं। अलाह फरमाए थो इन तुते अक्सर मन फिल अर्द, जेकॾहिं ज़मीन में अक्सरियत जे पोयां हलंदो माण्हुनि में, युज़िलू कन सबीलिल्लाह, तोखे अलाह जी वाट खां भुलाईंदा। अक्सरियत छाजे लाइ? यतबिऊन इल्ला ज़न, अक्सरियत क़ुर सम्झी पढ़ाई कान थी, ऐं उहे ज़न माना गुमान या ॿुधल ॻाल्हियूं, व इनहुम इल्ला यख़रुसून, ऐं रुॻो अटकल ते हलंदा आहिनि। अक्सरियत एॾो ॾोही इहो आहे त अलाह ताला जेको हिननि सां गुफ़्तगू करे थो, हिननि खे टाइम ई कोन्हे त ॿुधनि त अलाह छा थो चए, पोइ हिन जे पोयां कीअं हलंदव तव्हां? हे जेके वेठा आहिनि न, जेके हेॾा हीअं करे वेठा आहिनि, क़ुर पढ़ियो ई कोन्हे हिननि, सिर्फ़ु जिन अथनि जेके हिननि खे माण्हुनि खे करामतूं था ॾेखारनि, पोइ वरी ॾोकड़ था कमाइनि। इहे शैतानी जिन आहिनि। जॾहिं तव्हां क़ुर बि ॾसियो आहे, तव्हांखे हिस्ट्री बि ॾसी आहे, त इहे शैतानी जिननि इन्हनि वटि, इन्हनि जे करामतुनि खां तव्हां मुतासिर न थियो। इन रब कऊ आलम मई यज़िल अन सबील ही,
अल्लाह फरमाए थो बेशक तुंहिंजो पलउ उनखे चङो ॼाणींदो आहे जेके संदसि वाट खां भुलियल आहिनि, वहू आलम बिल मुहतदीन, ऐं जेके अलाह जे वाट ते आहिनि उन्हनि खे बि ॼाणे थो। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हांखे इन्हनि जिननि शैताननि खां बचिणो आहे त हिकिड़ो प्रीकाशन, एंटीडोट कहिड़ो, फ़कुलू मिमा ज़ुकिर रस्मल्लाह अलैहि, जेकॾहिं अलाह खे मञो था त जंहिं ते अलाह जो नालो यादि कजे तंहिं मां खाओ। कुहण महिल बि बिस्मिल्लाह रहमान रहीम अलाह नालो वठो, खाइण महिल पाणी पीअण महिल बिस्मिल्लाह रहमान रहीम ज़रूरु पढ़ो। ऐं जेके नथा कनि त उन्हनि खे अलाह चए थो चरिया थिया हो छा, वमा लकुम अल्लाह ताकुलू मिमा ज़ुकिर इस्मल्लाह अलैहि, त यानी जंहिं ते अलाह जो नालो बिस्मिल्लाह कोन था पढ़ो, इन में छो था खाओ, तव्हांखे छा थियो आहे। वलक वक़्त फसल लकुम हरम अलैकुम, जॾहिं की तव्हांखे जेके शयूं हराम से तव्हांखे अलाह ताला खोले ॿुधायूं आहिनि, एॾा मस्तुर या बेशक, पर जंहिं ते हराम जे खाइण अवां लाचार थियो सो पोइ भली खाई सघो था। मस्तुर तुम इलाही, मिसाल झंग में आयो, मरो था, साह वञे थो, त पोइ तव्हां का हराम शइ खाई सघो था, पर एतिरी जो रुॻो तव्हांजी जान बचाए, पर पोइ कंटिन्यू न कंदव। बाक़ी इहे जेके ठग तव्हांखे भुलाइनि था, व इन कसीरनि लयुज़िलून बे अहवाहिम बग़ैर इल्मिन, इन्हनि वटि क़ुर जो इल्मु कोन्हे, नबी साईं सुनत कान पढ़ी अथनि। इन रबक हू आलम बिल मोतदीन, इहे जेके हद खां लंघण वारनि खे अलाह ॼाणे थो, इन जे चवण ते न लॻो। इंशाअल्लाह ब्रेक वठूं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सहरी टाइम। आउं आहियां इंजीनियर शफ़ीउद्दीन लाखो। असां तव्हांखे क़ुरान जी निज माना ॿुधायूं था, सवलनि सादनि लफ़्ज़नि में। खणी मां अखर अखर कोन थो पढ़ां, पर उनजो मफ़हूम तव्हांखे ॿुधायां थो। ऐं इहो आहे चिटो क़ुरान जेके तव्हांखे माना पहुचे थी। इन खां वधीक का नसीहत केरु तव्हांखे नथो करे सघे, चाहे कलाकनि जूं तक़रीरूं करे। अलाह ताला असांखे हिते फरमाए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम, वला ताकुलू मिमा लम युज़किर इस्मुल्लाह अलैहि, चए थो पोइ अहिड़ी शइ मां न खाओ जंहिं ते बिस्मिल्लाह न पढ़ी वई हुजे, इन्नहु लफ़िस्क़, इहो गुनाह आहे। ऐं इन शयातीन लयूहून इला औलियाहुम, ऐं इहे शैतान इंसान में जंहिंसां दोस्ती रखे कूड़ा पीर ठाहिनि था, उन्हनि खे पाइंटूं सेखारीनि था, लियो जादलूकुम, त तव्हां सां बहस ऐं झेड़ो कनि। उनखे कन में सेखारींदा आहिनि, हिनखे हीअं चओ, वैन अतव तुम हुम, जेकॾहिं इन्हनि खां तव्हां डिफीट करे वियो, पाण खे शिकस्त ॾियारियव, या उनजो चयो मञी वियो, इन कुमल मुशिरकून, त नतीजो आहे त तव्हांखे शिरक में शामिलु कंदा। छो त शिरक वारो जहन्नम में वेंदो। इन जो मक़सदु आहे त वधि में वधि माण्हू मां जहन्नम में खणी वञा, पास न थियनि। तंहिंजे करे रसूल सलम फरमाए थो त सूर बरात में अचे थो न, अतख़ज़ू अहबार अरबाबन मिन दूनिल्लाह, त चए थो त इहे अलाह, इहे जेके आहिनि से पंहिंजा बुज़ुर्ग ऐं इहे ठग, इहे अलाह खां सवाइ जो चवणु मञनि था। चए थो त नबी साईं फरमाए थो त हे भली मां तव्हांखे तर्जुमो ॿुधायां थो। नबी करे इहा आयत पढ़ी न, त अतख़ज़ू अहबार रोहबान, सम्झ में ॾिसण में पूरो कोन थो अचे, बहरहाल त उन्हनि पंहिंजे आलमनि दरवेशनि खे अलाह खां सवाइ ख़ुदा बना ली आहे, सूरे नूर में। पोइ आप सलाहु सलम फरमायो त इहे माण्हू हुन जी इबादत कोन कंदा आहिनि, सजदा हिन खे कोन कंदा आहिनि, लेकिन उलमा ऐं दरवेश जेके ठग आहिनि, उन लाइ का शइ हलाल कंदा आहिनि त उनखे हलाल सम्झंदा आहिनि, ऐं जॾहिं पंहिंजे तरफ़ हराम कंदा आहिनि त हराम सम्झंदा आहिनि। इहे आहिनि जेके हिन जो चयो था मञनि। हिकिड़ो इंसानु आहे, उहो अलाह ताला क़ुर जे ज़रिए, रसूल जे सुन्नत जे ज़रिए हुनखे जहिड़ो कयो आहे। पहिरीं मुअल हो, उनखे रोशनी अची वई आहे, त अलाह फरमाए जेको मुअल हो तंहिंखे जीआरियोसीं ऐं उन लाइ सोजरो कयोसीं, जंहिंसां माण्हुनि में घुमे थो, उहो उनजे मिसाल जहिड़ो आहे। छा, जेको ऊंदा आहिनि में आहे मंझांसि निकिरण वारो न आहे। हिकिड़ो क़ुर जो इल्मु अथसि, सम्झी हले थो, माण्हुनि खे ॿुधाए, त उहो हिकिड़ो रोशनी आहे जेका माण्हुनि में फैलाए थो। त छा उहो बराबरि आहे जेको ऊंदा आहिनि में आहे मंझां निकिरण वारो न आहे। अहिड़ी तरह काफ़र जेके कंदा आहिनि सो उन्हनि लाइ सींगारियो वियो आहे। हर ॻोठ में गज़ालिक जल नाफ़ी कुल परियतन अकाबिर मुजरमीहा लियमकुरू फीहा, त हर ॻोठ में ॻोठ जा वॾेरा या बदकार, वॾेरा के नेकब आहिनि, कयासूं त उन ॻोठ में फ़साद विझंदा रहनि ऐं पंहिंजे
पाण खां सा ॿिए कंहिं लाइ फ़साद न कंदा, न ॼाणंदा, पंहिंजे नुक़सान था कनि। शराब पियाइणु, शराब जा दुकान हलाइणु, ॿधाइणु, छॾाइणु, इहे मुजरिम आहिनि वॾा, ऐं हिन वटि पावर हूंदो आहे। ऐं जॾहिं बि का आयत ईंदी आहे त चवंदा आहिनि त जहिड़ी पैगंबर अलाह जे पैगंबर खे ॾिनी वई तहिड़ी जेसिताईं असांखे न ॾिनी वेंदी तेसिताईं कॾहिं बि न मञींदा, माना असांखे को मौज़ो मिले। त अलाह जंहिं हंधि पंहिंजे पैगंबर खे मोकिले सो हंधि चङो ॼाणंदड़ आहे। जिन ॾोह कयो तिन खे अलाह वटां ख़्वारी सख़्तु अज़ाब उन करे सिगो पहुचंदो, शरारतूं कंदा। यानी चवंदा असां तॾहिं मञींदा जॾहिं रसूल सलाह वारा असांखे मौज़ा मिलनि। बाक़ी फमई युरिदिल्लाह, अलाह जंहिं लाइ चाहींदो आहे त हिदायत करे त तंहिंजो सीनो इस्लाम लाइ कुशादो। हे जेको आयतूं ॿुधो था, तव्हां हिन जी माना ॿुधी तव्हांजो सीनो कुशादो थींदो ऐं तव्हांखे शरह थींदो ऐं तव्हां अंडरस्टैंड कंदव त माना अलाह तव्हांजे लाइ हिदायत चाहे थो। पर जेकॾहिं तव्हांजो सीनो तंग थो थिए ऐं चैनल मटाए वरी गाना था ॿुधो या ॿियो था कयो त हे मोली छा ॻाल्हियूं थो करे, त वरी क़ुर में अलाह फरमाए थो त जंहिंखे भुलाइणु घुरंदो आहे त इन सीने खे अहिड़ो सख़्तु सोढ़ो कंदो आहे ॼण को आसमान ते थो चढ़े। आसमान ते ऑक्सीजन न हूंदी आहे त सीनो तंग थींदो आहे। तंहिंजे करे जेके नथा मञनि, तवजह नथा कनि, तिन ते अलाह अहिड़ी पलीती नाज़िल कंदो आहे जो इनखे यानी नफ़रत थींदी आहे। हिकिड़े क़ुर जी माना पई थी ॿुधाए जॾहिं चवंदो त भॼी वञा ॿी चैनल कयां, तुंहिंजे पालण जी असीधी रस्तो आहे। हाज़ा सिरात रबिक मुस्तक़ीम आहे। कद फसल नल आयात li क़ौमी यज़क्करून, चए थो हीअ आयतूं असां खोले खोले उन्हनि जे लाइ बयानु कया जेको कनु ॾेई नसीहत वठनि था। पोइ जेकॾहिं मञींदा त उन्हनि वटि उन्हनि जे लाइ अलाह जे तरफ़ां दारुसलाम बेशिता ऐं इहो सननि संभालींदड़ आहे। हीअ सभु उन करे आहे जो चङा कम कंदा हो। जेकॾहिं तव्हां सुठा कम कंदव त तव्हांखे अलाह जन्नत ॾींदो। हाणे छा आहे त जॾहिं क़यामत ॾींहुं सभु गॾु थींदा त इहे शैतान बि गॾु थींदा, शैतानी इंसान जेके कूड़ा पीर थियो वेठा आहिनि उहे बि पहुचंदा। त जिन्हनि खे थो चवे अलाह साईं योम यशरुम जमीन या माशर जिन, जिन माना शैतान बि जिन ई आहे, इहो गॾे चए थो। चए थो ए जिनो कत दिस तक्सर तुम मिनल इंस, या चए त तव्हां वाह जा माण्हू फासाया, वॾो तव्हां माण्हुनि मां नफ़ो वरितो। त उते जेके हिननि जा वरी पोइ लॻ इंसान हूंदा जेके कूड़ा पीर थी ऐं जेके से माण्हुनि खे चवंदा हुआ त असीं पहुतल आहियूं, वरी उहे चवंदा काल ओलियाऊं मिनल इंस, चई न साईं हिननि फ़ाइदो वरितो छा। रबनस त चवंदा त असां हिक ॿिए मां फ़ाइदो वरितो आहे, असां बि इंजॉय कयोसीं हिननि जे करे, पर हाणे पंहिंजी ठहराल मुदत खे पहुतासीं जगत तो ठहराए। हाणे जेको सदा मिलणी आहे मिले, पर फ़ाइदो हिननि रुॻो न वरितो, असांखे बेवकूफ़ कोन हुआसीं, असां बि इंजॉय कयो हिननि जे करे, ज़नाऊं कयूंसीं, माण्हुनि खां ॾोकड़ वरितासीं, बनियूं ठाहियूंसीं। पोइ अलाह चवे थो काल नार मसवाकुम ख़ालिदीन फ़ीहा इल्ला माशा अल्लाह, चई पोइ हाणे कुझु न थींदव, हाणे तव्हांजो जहन्नम ठिकाणो आहे, हमेशह रहंदो जेसिताईं अलाह चाहे। इन रबक हकीम हलीम, बेशक तुंहिंजो पालणहार हिकमत वारो ऐं ॼाणंदड़ आहे। वक़ज़ालिक नुवली बाद ज़ालिमीन बादा, अहिड़ी तरह ज़ालिमनि मां किन खे किन जेकी कंदा आहिनि इनखे पाण में मिलाईंदा आहियूं। अहिड़ी तरह ज़ालिमनि मां किन खे किन मां जेकी कंदा आहिनि तंहिंजी शामत सभु मां पाण में ॻंढींदासीं। या माशर जिन वल इंस, पोइ इन्हनि खे अलाह ताला जिन जेके नापास था थियनि, अलाह चए थो त जिनो, छो त जिन्हनि खे बि जन्नत मिलंदी दोज़ख मिलंदो, पर जेके जिन शैतान सां मिली विया आहिनि उहे ईअं तबाह थींदा। त अलाह पुछे थो त अलम यातिकुम रुसलुम मिनकुम यक़सून अलैकुम आयाती व युनज़िरूनकुम लिक़ा यौमिकुम, इहो त ॿुधायो त तव्हां वटि क़ुर आयो ई कोन हो, जेको तव्हांखे केरु पढ़ी पियो ॿुधाए, ऐं हीअ जेके किसा थियणा आहिनि, तव्हां सां जेके जिन ठगी कंदा, जेके तव्हां कूड़ा पीर कंदा, कूड़ा पीर तव्हांखे गुमराह कंदा, इहे क़ुर में ऐं रसूल जे तालीमात में इहे शयूं तव्हांखे मिलियूं ई कोन हुयूं, ऐं हिन ॾींहं जे आॾे थियण खां अॻु तव्हांखे ड्रेॼारियो कोन वियो हो। त चवंदा कालू शहदना अला अनफुसना, चईसीं अलाह साईं बेशक असां पंहिंजे पाण ते शाहिदी ॾियूं था। वग़रतहुमुल दुनिया, ऐं खेनि दुनिया जी हयातीअ ठॻियो, व शहिदू अला अनफुसहुम, ऐं पंहिंजे पाण ते शाहिदी ॾिनऊं अनहुम कानू गाफ़रीन, असां काफ़र हुआसीं।
तंहिंजे करे अलाह चए थो मां इहा कन्फेशन तव्हां खां छो कराई आहे, ज़ालिक लम यकुन रब्बुक मुहलिकल क़ुरा बिज़ुल्मिन अहलुहा गाफ़िलून। चए थो त मां ही पैगंबर तव्हांखे तॾहिं मोकिलियो आहे जो अलाह ताला कॾहिं बि अहिड़ो ज़ुल्म न कंदो जो कंहिंखे हलाक करे ऐं उन्हनि वटि गिफ़लत हुजे, क़ुर न पहुतो हुजे, नबी अलैहिस्सलाम न पहुतो हुजे, त पोइ त मां हुननि खे छाजे लाइ जेको सुम्हां। यानी इहो पैगंबर जो मोकिलणु हिन सबबु आहे त तुंहिंजो पालणहार कंहिं ॻोठ खे या कंहिंखे हिन हालत में ज़ुल्म सां कॾहिं नास करण वारो न आहे जो संदसि रहाकू बेख़बर हुजनि। भले कुलिन दर्जातुनि में मां आमिलूं, बाक़ी असां दर्जा ठाहिया आहिनि, जहन्नम में बि दर्जा आहिनि, जन्नत में बि दर्जा आहिनि। पोइ जेतिरो अमल जंहिं डिग्रीअ जो कयो था उन को दर्जो मिले थो। वमा रब्बुक बिग़ाफ़िलिन अम्मा यामलून, तव्हांजो पालणा बेख़बर न आहे जेको तव्हां अमल कयो था, सॼो रिकॉर्ड रखे वेठो। रब्बुकल गनी ज़ू रहमा, बाक़ी तुंहिंजो पालणहार बेपरवाह ऐं ॿाझ वारो आहे। जेकॾहिं घुरे त हींअर जो हींअर अव्हांखे नास करे ऐं अव्हां खां पोइ जंहिं लाइ घुरे तंहिंखे तव्हांखे इन जाइ ते वेहारे, जीअं तव्हांखे ॿी क़ौम जे नस्ल मां पैदा कजे, अॻियां नस्ल काॾे विया, चए थो हाणे मां करे सघां थो। इन मां तू अदून आत, बेशक जेको अंजाम हिन क़ुर में अलाह तव्हां सां वाइदा करे थो इहे ज़रूरु थियणा आहिनि। वमा अंत बि मोजिज़ीन, तव्हां अलाह खे थकाए नथा सघो। ए पैगंबर कुल या क़ौम, ए पैगंबर चओ त ई मुंहिंजी क़ौम अव्हीं पंहिंजे हंध ते अमल करियो, आऊं बि अमल कंदड़ आहियां। पोइ सिघो ॼाणंदव त आख़िरत कंहिंजी पछाड़ी चङी हूंदी। सचो आहे त ज़ालिम कोन छुटंदा। ऐं पोइ छा था कनि, शिरक कीअं था कनि, पोख ऐं ढोरनि मां अलाह पैदा करे त मां हिकु हिसो काफ़र अलाह जो मुक़ररु कंदा त बाबा हीउ माल जो टुकुर मां क़ुर्बानी कंदुसि, ऐं हे जेके मोल आहिनि जिन खे असीं सॼूं था उहे वञी मोलनि जे क़बरुनि ते क़ुर्बानी कंदासीं। पर जेकॾहिं अॻिते हली ॾुकर पइजी थो वञे त अलाह वारो हिसो खाई वेंदा, हुननि खां डिॼंदा, उनजो हिसो कोन खाईंदा। तंहिंजे करे अलाह फरमाए थो कज़ालिक ज़य्यन कसीर मिनल मुशरिकीन क़त्ल औलादहुम शुरकाहुम, इहे जेके कूड़ा पीर आहिनि जेके जिन खे ही सम्झनि था त अलाह जा वली आहिनि, त अहिड़ी तरह घणनि मुशरिकनि लाइ सननि शरीकनि जिन खे ख़ुदा करे मञनि पंहिंजे औलाद जो मारण सिंगार वञी पुट को खेनि हलाक कनि ऐं सननि दीन मथनि रुलाए मिलाए छॾीनि। जी अलाह घुरे हा त इहो न कनि हा, तंहिं करे खेनि जेकी ठाह ठाहींदा आहिनि तंहिंखे छॾे ॾे, भली जेको कनि पंहिंजो कारो मों कनि। वरी कूड़ छा हणंदा आहिनि, चवंदा आहिनि त कालू हाज़ी अनाम व हरसुन हिजरुनि, चवंदा आहिनि त हीउ जेको माना इहो जेको बिदअतूं, चवंदा हे जेका ढोर या जेको पोख जो टुकुर आहे इहो केरु बि सभिनी लाइ हराम आहे, केरु न खाए जंहिंखे असीं चऊं। ऐं वरी चवंदा हे जेके उठ आहिनि या घोड़ा आहिनि इन्हीअ ते असां सुवारी करणु हराम कयो आहे, ऐं किन ते वरी ज़ब करणु अलाह नालो ई न वठंदा आहिनि। इहे सभु बिदअतूं था कनि, कूड़ था ठाहिनि। जेके ठाहींदा आहिनि तिन खे सिघो ई सज़ा मिलंदी। सयज़ीम बिमा कानू यफ़्तून, कूड़ ठाहिनि था। वरी चवंदा आहिनि कालू माफ़ी बुतून हाज़िल अनाम ख़ालिसतन ज़ुकूरना, वरी बिदअत कहिड़ी था कनि, चवंदा हे जेको ढगो आहे या ॿकरी आहे इन में जेको ॼमंदो न इहे असांजा मर्द रुॻो खाईंदा ऐं असांजी ज़ालुनि ते हराम आहे। पर जेकॾहिं मोल निकिरंदो व इन यकुन मईततन फम फिया शुरका, त पोइ मोल निकितो, पोइ मर्द बि गॾु ज़ालूं भली खाइनि। सननि तकीर जी खेनि सिगी सज़ा ॾिबी, इहे जेके ठगियूं कनि था, बेशक अलाह हिकमत वारो ॼाणण वारो आहे। के वरी शैतान ऐं जेके जिन आहिनि उहो कूड़नि पीरनि जे हथां चवंदा हे जेको तोखे पुटु ॼाओ आहे न बाबा इहो वॾो हरामी थींदो, हिनखे कोई छॾियो। त अलाह फरमाए कद ख़सर लज़ीन क़तलू औलादुम सफ़हम बग़ैर इल्मिन, त इहे वॾे खसारे में जेको औलाद खे कुहनि था बेसमझाईअ जे करे, कंहिंजे चवण जे करे, बग़ैर इल्म जे। वरी सन रिज़्क़ कयोसीं अलाह ते कूड़ो ठाहे हराम कयूं त हीअ असां न खाईंदासीं, हराम आहे असांजे लाइ, बाबा असां वटि जमा कराए वञ, कूड़ हणी। कद ज़लू वमा कानू मुहतदीन, बेशक इहे जेके आहिनि से नुक़सान वारा थिया ऐं बेशक हिदायत वारा न आहिनि। अलाह फरमाए थो कुलू मिन समरीज़ असमर, जॾहिं फर झलनि शयूं पचनि थियूं तॾहिं उन्हनि मां खाओ। ऐं व आतू हक़ योमल हसा, जॾहिं हुनखे लुणो था त ग़रीबनि जो ज़कात ॾियो, अजायो न विञायो, छो त अलाह ताला विञाईंदड़नि खे दोस्त न रखंदो आहे। ढोरनि मां बार खाइण वारा
ज़मीन सां लॻल नंढा पैदा कई, माना मिनल अनाम हमूलतन उहा फ़र्शनि हिकिड़ा आहिनि जंहिंजे मथां वज़न रखो था। कुलू में रज़क़कुमुल्लाह, अलाह जेको ॾिनो हुन मां खाओ। वला ततबिउ ख़ुतवात शैतान, शैताननि जे विखुनि ते न हलो। इन्नहु लकुम अदुउन मुबीन, तव्हांजो दुश्मन आहे। वमन अज़लम मिमन नफ़्तरा अलल्लाहि कज़बन, चए थो उहो अहिड़ो अलाह कूड़ ठाह जेके माण्हू, इहो उन खां वधीक ज़ालिम केरु आहे जो अलाह ते कूड़ थो ठाहे। माना क़ुर में का आहे ई कान हथ जो साईं हे तो हराम आहे, हे साईंअ जो आहे, फलाणे जो आहे। लियुज़िल नास बग़ैर इल्म, इहे कूड़ ठाहे माण्हुनि खे गुमराह था कनि, जॾहिं की क़ुर ऐं हदीस में अहिड़ी शइ लिखियलु कान्हे। इन अल्लाह ला यहदी क़ौम ज़ालिमीन, अहिड़नि ज़ालिमनि खे अलाह सिधो रस्तो कोन ॾेखारींदो। रसूल तव्हां सम्झायो कुल या अजिद फी मा उहिय इलैया, त हिन क़ुर में या मूं ॾे जेको वही अचे थी सुनत में, मूंखे त ख़बर कान्हे का त अलाह साईं हीअ शइ हराम कई आहे। जेके आहिनि का चीज़ जंहिंखे खाईंदड़ खाई हराम नथो ला, मूंखे त ख़बर न आहे। हा, हराम कहिड़ी शइ आहे? ईं यकून मैततन, मोल हुजे या रतु आहे उहो नथा खाई सघो, या सूअर जो गोश्त आहे, सभु हराम आहिनि। या अलाह जे नाले खां सवाइ जंहिंखे कुठो वञे, या ॿिए जे नाले सां चवे त मां फलाणे बुज़ुर्ग जे नाले ते क़ुर्बानी थो कयां, बिस्मिल्लाह बि न चवे, त उहे हराम आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं तव्हां झंग में आहियो, बरपट में आहियो, का हराम शइ नथा खाओ त मरी वेंदव, त पोइ ज़रूरी खाई वठो, पर मज़े जे लाइ न। अलाह थो फरमाए, चए थो त अलाह फरमाए त जेके शिरकु करे अचनि था न जहन्नम में जॾहिं वेंदा, त पोइ स यक़ूलु लज़ीन अशरकू, त उते अची अलाह सां बहस कंदा। छा चवंदा? लौ शाह अल्लाह मा अशरकना वला आबाउना, चए थो पोइ अलाह साईं तूं चुप करे वेठो आहीं, तूं जेकॾहिं चाहीं हा त असां शिरको कोन कयूं आहे, असांजा वॾा बि कोन कनि हा, ऐं न असां कंहिं शइ हलाल शइ खे हराम कयूं आहे। हाणे अलाह ते ॾोह था ॾियनि। अलाह तो चए कज़ालिक कज़्ज़ब लज़ीन मिन क़ब्लिहुम, जिन खां अॻु हा उन्हनि बि अहिड़ा कूड़ कया, हता ज़ाक़ू बासना, जो मुंहिंजे सज़ा जो मज़ो चखियो। ऐं पैगंबर चईनि, ऐं असांखे अलाह चए थो पुछीनि, कुल हल इंदकुम मिन इल्मिन फतुख़रिजूहु लना, छा क़ुर में हदीस में इहे जेके चओ था ॻाल्हियूं किथे लिखियल आहिनि, असांखे ॾेखारियो। ईं ततबिऊन इला ज़न, न क़ुर पढ़ो, न अलाह नबीअ जी सुन्नत पढ़ो, रुगो ख़्याली तौर ॻाल्हियूं था ठाहियो, या ॿुधरियूं ॻाल्हियूं उन्हनि ठगनि खां वठी था कयो। भई इन अंतुम इला तख़रुसून, ऐं अमीर रुगो अटकलूं था कयो पिया बिना इल्म जे। बाक़ी कुल फलिल्लाहिल हुज्जतल बालिग़ा, पैगंबर खे चओ त अलाह, हाणे पैगंबर त कोन्हे पर क़ुर में अचे थो, चओ त अलाह जी हुज्जत मुहकमा, जेकॾहिं घुरे हा त ज़रूरु अवां मिड़ी खे सिधो रस्तो ॾेखारियां। अलाह ताला चए थो जेकॾहिं मां ज़ोरीअ कोन हिदायत ॾींदुसि, तव्हांखे हिदायत अरन करणी पवंदी। बहरहाल मां अलाह ताला खां दुआ घुरां थो त रमज़ान जे महीने में जेको असां पढ़ियो आहे, सभ खां पहिरीं मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे तकड़ में पढ़ण जे करे कुझु घटि वधाई ज़रूरु थिए थी, छो त हे 2 कलाक जो लको प्रोग्राम इंसान जो मथो बि थकी थो पए, ज़बान बि सुकी थी वञे, उन लाइ मूंखे माफ़ी ॾिजो। पर ॻाल्हि आहे त मां तव्हांजे आॾो माना रखी आहे, त वरी माना खे बि ॾिसंदा कयो। मां हिन माना जो वरी मफ़हूम पंहिंजे लफ़्ज़नि में तव्हांखे मिसाल बयानु कयां थो, तॾहिं घटि वधाई थी सघे थी। अलाह ताला माफ़ रखे। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़त अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।